ومن وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي अल्लाह साईं जे एहसान जे करीम रब मूंखे तव्हांखे पंहिंजे पाक घर में गॾु थियण जी तौफ़ीक़ बख़्शी ऐं हिकिड़े नेक मक़सद सां पंहिंजियूं ॻाल्हियूं पंहिंजे नबी जूं ॻाल्हियूं ॿुधाइण जो जी ज़ात जी तरफ़ रुजू करण जा मौक़ा तव्हां वटि मौजूदु आहिनि। मन मोटी पओ हेॾे आऊं तव्हां छो था गॾिजो पंहिंजी इस्लाह ख़ातिर हिक ॿिए खे पंहिंजो ग़लतियूं कोताहियूं कमियूं उन्हनि खां आगाह कयूं था। हिन मजलिसनि में वेही असांखे पंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु यादि करणु घुरिजे। असांखे असांजे रब छो ठाहियो आहे, असांखे असांजे मालिक छो ठाहियो आहे, जंहिं ठाहियो आहे उन वरी ॾसियो पिया त तव्हां मां कामयाबु केरु आहिनि। वरी उन खां पाण खां पुछ, हुनजे कलाम खां पुछा कयूं त कामयाबु केरु आहिनि, ख़ुशि नसीब केरु आहिनि। सभिनी ॻाल्हियुनि जे ॼाणण जो मक़सदु इहो ई आहे आऊं तव्हां पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कयूं, ईमान में इज़ाफ़ो कयूं ऐं तौबा करे उन मालिक जे दर ते मोटी अचूं। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त मोटणो मिड़नी खे आहे। हिकिड़ो माण्हू हली करे तव्हांजे साम्हूं अची माफ़ी करे न, इन जो मोटण इज़त अज़मत वारो आहे। हिकिड़े खे तई पकड़े धिके काबू अची कयो न आहे, उहो बि तव्हां वटि आयो, पर उन लाइ तव्हांजी उहा सोच कान हूंदी का। जेके रब जे दर ते पंहिंजी रज़ा ख़ुशी सां वञी झुकी पिया न, उहे बि अल्लाह जे दर ते मोटिया। ॿिन खे अज़ाब, हलाकतूं, मौत पकड़े आणींदा वरी अल्लाह जे दर ते, पर ॿिन्ही जे मोटण में फ़र्क़ु आहे। हे मजलिसूं ॾसी नथियूं तव्हां कहिड़ो मोटण जो तरीक़ो इख़्तियार करण था चाहियो। सेहतियाबी चंग भलाई में मालिक जे दर ते मोटी अचण वारो या अञा इंतज़ार पिया कयो त अलाह जा अज़ाब कड़कनि, मौत अचे, मुसीबतूं अचनि, उहे असांखे क़ाबू करे अलाह जे दर ते अची किराए। जे उहो ॾींहुं आयो त पोइ मियां मज़ो कोन्हे को। मज़ो इन में आहे तंदुरुस्ती में, सेहतमंदी में, सेहतियाबी में। हे ॻाल्हियूं ॼाणे पंहिंजे मालिक जी मुहबत पंहिंजे दिलि में पैदा करे अलाह जे दीन सां जुड़ी पओ। अहिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त तव्हां अक्सर असीं उलमा खां ख़ुतबा खां ॿुधूं था त अलाह जी ज़ात खे पंहिंजा नबी ॾाढा प्यारा ऐं वाक़ई नबीअनि जी जमात अलाह खे ॾाढी प्यारी आहे। अलाह जी ज़ात वटि सभ खां बदतरीन बंदो हो जंहिंजे हथां को नबी शहीद थिए। या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा बदतरीन माण्हू उहो जेको के नबी जे हथां क़त्ल कयो वञे। नबीअनि जी जमात ॾिसो केॾी अलाह खे प्यारी जमात आहे। नूह अलैहिस्सलाम खे बचाइणो हो, अलाह जे अमर सां अहिड़ी किश्ती ठही जेका दुनिया बुॾी पर नूह नबी जी किश्ती खे लहर न को लोॾो। अलाह जो प्यार नबीअनि सां एतिरो, फिरौन पंहिंजा सभु ज़ोर लाता पर अलाह मूसा अलैहिस्सलाम खे वरी बि दिफ़ा कयो। घस न हुया, रब से समुंड मां उनखे घस कढी ॾिनो। सॼे मिस्र जा ताक़तवर मुल्क पूरे जा, हिकिड़े शहर जा, डिस्ट्रिक्ट डिवीज़न सॼे मिस्र जा, हो जेको मिस्र में रहंदो न ख़ुदाई जो दावेदार,
उन जे इशारे ते सॼे मिस्र जा जादूगर गॾु थिया पर अल्लाह उते बि इज़त मूसा अलैहिस्सलाम खे नसीब कई सभिनीनि पंहिंजा करतब ॾेखारिया अल्लाह जो कलीम जे विच में थोरो ड्रिनो पे त छा कजे हे हिन माण्हुनि जी फज़ीलत आहे इज़त आहे अज़मत आहे अल्लाह सां कुर्ब ऐं प्यार आहे रब जे तरफ़ां वही लथी या मूसा ला तख़फ थोरो बीहो हुनखे केरु पियो दिलदारी ॾियारे मूसा अलैहिस्सलाम खे दिलदारी केरु अल्लाह पियो दिलदारी ॾियारे एॾा त अल्लाह अॻे प्यारा आहिनि दुनिया में ॾिठो कंहिंखे बाबो तो दिलदारी ॾे कंहिंखे अमर ॾे कंहिंखे भाउ ॾे कंहिंखे मिट माइट अज़ीज़ करीब हिन नबियुनि जो शान अथव दिलदारी उन्हनि खे अल्लाह पियो ॾे रुगो दिलदारी कमाल दर्जे जी फतेह जादूगर सभु करतब ॾेखारिया मूसा अलैहिस्सलाम जी हिकिड़ी लठ जी बि सट कोन सही सघिया क़ौम वारनि ते अज़ाब मथां अज़ाब आहे पर मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खे एॾो प्यारो आहे रब जे दर दुआ करण जी देर आहे अज़ाब ख़तम थियो वञे इब्राहिम नबी अल्लाह खे एॾो प्यारो सॼी क़ौम गॾदी साड़ियूं सां साड़े सघिया न अल्लाह खे एॾो त प्यारो आहे जेको ॿारनि लाइ मच ॿारियो हो न साड़नि लाइ अल्लाह उनखे गुल गुलदार बाग़ बणाए छॾियो उन्हनि जा बच्चा जेकॾहिं झंग में बयाबान में मके में पाणी कोन हो ज़मज़म जो चश्मो जारी कयो पीओ ज़मज़म जो पाणी क़यामत ताईं इन पाणी जे हिकु ढुक खे बि माण्हू अहमियत ॾींदा पर हे उहो घराणो आहे जिन जी अल्लाह जूं निशानियूं यकीन ॼाणियो हे नबियनि जी पूरी जमात खे ॾिसो ईसा अलैहिस्सलाम खे माण्हू मारण लाइ आया बर रफ़अहुल्लाह हे अल्लाह जो हुननि सां प्यारा अल्लाह आसमाननि ते घुराए वरितो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको अल्लाह जो प्यार आहे को कंहिंखां लिखियलु छुपियल आहे से मुस्लिम पढ़ो किताबुल ईमान पढ़ो नबी सी नमाज़ पढ़नि पिया क़ुरान अल्लाह जो दीन अल्लाह खे नबियनि खां बि वधीक प्यारो आहे पढ़ो न सूरह अल हाका यकीन ॼाणियो उहे आयतूं उहे अल्फाज़ जो अॼु वक़्त जा आलिम तर्जुमो कंदे बि उन जो कीबाइन था त कहिड़े लफ़्ज़नि में तर्जुमो कयूं तो फरमाया वलौ तक़व्वल अलैना बअदल अकावीर लअख़ज़ना मिनहु बिल-यमीन सुम्मा लक़तअना मिनहुल वतीन पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में रब ताला फरमाए थो जेकॾहिं इहो नबी का अहिड़ी ॻाल्हि असांजे बारे में करे असां न चई हुजे न वअख़ज़नाहु बिल-यमीन असां इन नबी खे बि साॼे हथ खां पकड़े छॾियो सुम्मा लक़तअना मिनहुल वतीन रुगो पकड़ियो न असीं पंहिंजे नबी जो सिर कलम करे छॾियो केॾी मोहब्बत पर फरमाए हे जेको दीन अथव न दीन जो अल्लाह खे एॾो त प्यारो आहे इन दीन जी अल्लाह वटि एॾी त अहमियत ऐं इज़त आहे जे नबी बि इन दीन जे मामले में हालांकि नबी त पाक आहिनि या शइ मुमकिन ई कान्हे पर सम्झाइण ख़ातिर मालिक ॾसे जे नबी बि इन दीन में जेकॾहिं उणी बि करनि अल्लाह ताला फरमाए थो असां हुनखे पकड़े हिन सिर कलम करे छॾियो हिननि जी सिसी उॾारे छॾियो साह जी रगी कटे छॾियो दीन अल्लाह जी ज़ात खे नबीअनि खां बि प्यारो पर वॾे ॾुख जी ॻाल्हि इहा थी थिए जॾहिं आऊं ऐं तव्हां इन जाइ ते अची पहुचूं था अॼु उन दीन जी असां वटि कहिड़ी अहमियत आहे असांजे लिबास में असांजे वज़ाकत में असांजे कारोबार में असांजी सियासत में असांजी रहणी करणी खाइण पीअण ख़ुशी गमी नंढा वॾा ॾींहं सॼी असीं पंहिंजी ज़िंदगी जी जेकॾहिं जांच पड़ताल कयूं था सॼी असांजी ज़िंदगी उन दीन जे उलट बीठल आहे छा था सम्झो हे का भली ॻाल्हि आहे दीन खां एतिरो जेको असीं परे निकिरी विया इहा का ॾाहप वारी ॻाल्हि आहे हे ॻाल्हियूं हे मजलिसूं हे नुक़्ता मूंखे तव्हांखे तलकीन कंदा मियां जे दीन में रद्दो बदल दीन खां दूरी अल्लाह जा नबी अख़्तियार कनि अल्लाह खे नथा वणनि जे आऊं ऐं तव्हां इन दीन खां परे थींदासीं त किथां असांजो रब असां खां राज़ी थींदा यकीन ॼाणियो इहो ई दीन अथव इहा ई शरीयत अथव इहो ई क़ुरान इहो हदीस अल्लाह क़ुरान में ॾिसो तारुफ़ कीअं करायो वग़ैर दीनिल्लाह यबगून वलहु अस्लम मन फिस समावाति वल अर्द तौअन व करहन व इलैहि युरजऊन अल्लाह पाक फरमाए थो त ही माण्हू अल्लाह जे दीन खे छॾे ॿियूं वाटूं था वठनि उन अल्लाह जो दीन वलहु अस्लम मन फिस समावाति वल अर्द जे अल्लाह जे साम्हूं ज़मीन आसमान में जा ख़ल्क़त सारी झुकी पई सभु अल्लाह जा इताअत गुज़ार वण टिण बूटा हजर शजर केॾो वॾो सिज आहे असांजी उमिरि त केतिरी हूंदी 40 साल 50 साल 60 साल 70 साल दुनिया केतिरी पुराणी आहे अॼु ताईं ॿुधव तूं सिज उभरण में को मिंट लेट कई सिज लहण में का मिंट लेट कई न हेॾा सारा चंड सारा घुमण फिरण वारा
कॾहिं ॾिठो त फितरत जे कानून में का तब्दीली आई? पर में लशम्सु यंबगी लहा अन तुदरिकल कमर वल लैलु साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकिन यस्बहून। सिज बि अल्लाह जो हुकम जो ताबेदार, चंड बि अल्लाह जो हुकम जो ताबेदार। हे पंहिंजे दायरे मदार में घुमनि पिया, मजाल को कंहिंखां अॻिते निकिरे। राति पंहिंजे टाइम ते ईंदी, ॾींहुं पंहिंजे टाइम ते ईंदो। हेॾियूं ज़मीनूं हेॾा आसमान, पर में कालता अतैना ताइईन। जॾहिं ज़मीन ने आसमान सां ॻाल्हायो, उन्हनि खे हुकम ॾिनो। अर्द फरमाए ज़मीन आसमान बि असांजे साम्हूं झुकी पिया चवण लॻा, मोला तुंहिंजी चमदे थी कंदासीं। फरमाए माण्हू उन अल्लाह जे दीन खे छॾे, वलहु अस्लम मन फिस समावाति वल अर्द तौअन व करहा, जे रब जी ॻाल्हि ज़मीननि में आसमाननि में मिड़नी खे मञणी पई। ही दीन उन जो आहे, माण्हू उन दीन खे छॾियो वेठा। फरमाए व इलैहि युरजऊन। वरी अॻी ॻाल्हि बि ॾिसो, दुनिया में जेके जीअनि पिया मिड़नी खे मोटी वरी उन ॾे वञणो आहे। दुनिया में बि चवंदा आहियूं न, हिन सां कीअं फिटाए, सुभाणे वरी वेंदसि बि त न वटि न। अड़ा हिन सां मामलात कीअं ख़राब कया, सुभाणे वरी बिन वटि पेश पवणो आहे। माना असां सोचींदा आहियूं जिथे अच वञ हुजे न उते मामलात सही रखबा। अड़े हिते त मिंटनि वक़्तनि जी थोरे अरसे जी अच वञा, अलाह ॾे त तूं सदाईं वेंदे। अॼु बि तूं उनजो मोहताज, सुभाणे बि उनजो मोहताज। पर तूं फरमाए एॾे वॾे अल्लाह जे दीन खे तव्हां भोगदा बि आहियो। यकीन ॼाणियो हे आयतूं मुंहिंजी तव्हांजी कोताहियुनि खे वाज़े थियूं कनि। असीं हद दर्जे जा कोता आहियूं। अॼु हुन दीन जो क़दुरु न ॾे वियो, उन दीन जूं ॻाल्हियूं बदकिस्मती सां चवणो थो पवे। अॼु मुंहिंजी तव्हांजी जेका पूरे माशरे जे मुस्लमाननि जी हालत आहे न असांजी, असां वटि दीन केतिरो बचो अथव हींअर ख़बर अथव? असां त अचूं बसि मञी छॾण दीन आहे। मौलवी साहिब ॻाल्हि करे पिया, आहे वाक़ई हे मौलवी साहिब जेका हदीस ॿुधाए पियो, इहा वाक़ई हदीस आहे। असांजो दीन जी बसि इहा शइ आहे, मञण जी हद ताईं। नमाज़ आहे, पढ़ूं कोन, रोज़ो दीन आहे, रखूं कोन। सच वाक़ई सुठी ॻाल्हि आहे, पर ॻाल्हायूं कोन था। कूड़ बुरी शइ आहे, पर बचूं कोन था। वठी अॻियां जो जाइज़ो वठंदो न, असां सॼे दीन सां सलूक इहो कयूं। सम्झो था, सम्झणु काफ़ी आहे। हिकिड़ो ॿाहिराणो माहौल आहे, दोस्त बि आहियूं, ॿाहिरि बि आहियूं, अलॻि अलॻि इंसाफ़ वारियूं ॻाल्हियूं कयां। ऐं वरी हिते पंहिंजे साथी सां खुली करे ॻाल्हियूं कयां। असां अलॻि ई संजो हाल इहो ईंदो, असांजो अक़ीदो भलो आहे। नमाज़ नफ़ल जे बिना आई कान्हे का, पढ़ी थो पढ़ां कोन थो, आमीन ज़रूरी आहे। सुन्नत आहे, कीअं छॾियो, पढ़ी थो पढ़ां कोन थो, सुन्नत उहा ज़रूरी आहे। उन ते जहिड़ो करे थो, ख़ुदि जेका नमाज़ फर्ज़ आहे उहा पढ़ी कोन थो। रोज़े में मिन शहर रमज़ान, इहा दुआ साबित कान्हे का। चलो रोज़ो साबित आहे, उहो रखी थो, उहो रखई कोन थो। हीअ रुगो अल हदीस न, पूरी उम्मत जो हाल इहो। असांजे माशरे में कसीर जेका हींअर सोच गर्दिश करे पई, असां महद दीन खे सम्झी छॾण बस वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, सम्झी छॾण मसइले जो हल कोन्हे को, काफ़र बि सम्झंदा। से बुखारी पढ़ो, किताब बदइल वही पढ़ो, पहिरीं इब्तिदाई हदीसूं, तक़रीबन 7 नंबर हदीस है बुखारी शरीफ जी। इन हदीस जी तशरीह इन खोड़ सारे जाइनि ते मौजूद आहे। नबी जे ज़माने में जेको ईसाई बादशाह हो न रूम जो, हिरकल जंहिंजो नालो हो, ईसाइन जो रूम वॾो ख़ितो हो। हीअ अॼु अमेरिका, अॼु बर्तानिया, अॼु चाइना, वॾा वॾा जेके दुनिया जा मुल्क लिखिया वञनि था, रूम हिकिड़ी ताक़त हुई। हीअ जेको उते जो हिरकल बादशाह हो न, सम्झण जी हद ताईं इहो बि सम्झो वेठो। जॾहिं नबी करीम सलाम जो तारीफ़ ॿुधई, हिरकल जे ज़ुबानी जुमला पंहिंजे मजलिस वारनि दरबार वारनि खे चवणु लॻो, हीअ जंहिं माण्हू जो न तस्करो कयो पिया नबी जे बारे में ॿुधे, हीअ जंहिंजा अहवाल मूं मालूम कया न, चए थो वक़्तु कोन लॻंदो, अन क़रीब इहो हिते जो बि हाकिम हूंदो। और वो इन हद ताईं न, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ख़त लिखियो न हिरकल ॾे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अहलल किताब तआलौ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम। ये आयतूं लिखी, ख़त लिखी, पोतो हिरकल ज़ाहिरी तौर ते चयो ऐं मञां थो। नबी सी वटि सफ़ीर वापसि पहुतो, अल्लाह जा रसूल हिरकल वटि वियसि, हिरकल ते तव्हांजो ख़त पहुचायोसीं, उन ते ईमान जो इक़रार कयो। नबी फरमाया कूड़ो आहे, मञी छॾण मसइले जो हल कोन्हे। अॼु यकीन ॼाणियो, नाराज़ न थिजो, ऐं तव्हां असीं सभु साॻी ॻाल्हियूं, ईअं कोन्हे त कोई मौलवी को तव्हां खां वरी आला जिन्स आहियूं, साॻे माशरे जो हिसो आहियूं। सभिनी जो असांजो हाल पूरो सूरो आहे। अॼु असांजो मुस्लमानी जो मामिलो हिन ज़बान जे टुकड़े ते महदूद आहे।
उहो दीन जेको अल्लाह के नबियन खां भी प्यारो आ, बस मञण की हद ते असां बस गाल खत्म। जेको दीन अल्लाह के एडो प्यारो आ, रब जिन तारुफ कराए चे तो ॾिसो मुंहिंजो दीन अथव, मुंहिंजी ज़ात अॻियां ज़मीन आसमान में कोई अहिड़ो कोन्हे जेको अकड़ करे, सभु झुकण वारो मुंहिंजो दीन आहे। पर उन सां मुंहिंजो तव्हांजो छा हाल आहे? चंद बुनियादी हिकु ॿ ॻाल्हियूं ज़िक्र कयां थो। मक़सदु छा आहे त अॼु सुस्तियूं ख़तमु की, अॼु पंहिंजो पाण खे सम्झायूं यार दीन आहे छा? इहो हेॾो जेको अल्लाह निज़ाम नाज़िल कयो, जे दीन जॾहिं मोहम्मद करीम सलाम जॾहिं पाक ज़ात 23 साल सभु सूर तकलीफ़ूं दर्द ॾिठा, हुन दीन जी मूं वटि तव्हां वटि कहिड़ी अहमियत आहे? कई असहाब जो रत ऐं खून शामिल आहे हिन दीन में, तॾहिं हे दीन तरक़ियूं कल। पैगंबर मके जहिड़ा शहर छॾिया, यकीन ॼाण हे अलमारी में जेको क़ुरान थी जे तारीख़ी तौर ते इन जी तारीख़ जेकॾहिं पढ़ीन, इन क़ुरान जे तो ताईं पहुचण ते ख़बर नाहे त पैगंबर सगोरे केतिरा लुड़क लाढ़िया, केतिरा पंहिंजा साहब शहीद कराया। जेको तुंहिंजे घर जी अलमारी में पियो थी न, तूं पढ़ण लाइ तयारु कोन्हे, तोखे ख़बर ई कोन्हे तुंहिंजे लाइ केतिरनि असहाबनि जानियूं कुर्बान कयूं। हे नमाज, हे रोज़ो, हे ज़िक्र, हे फ़िक्र, हे दीन जेको असां ते पहुतो, असांखे पतो ई कोन्हे त हिन जे लाइ केतिरनि अमड़नि पंहिंजा बच्चा शहीद कराया, केतिरनि घर वारनि पंहिंजो पाण खे बेवाह बणायो। हिते वॾे दर्द जी दास्तान आहे, उन्हनि तकलीफ़नि खां पोइ दीन हिते आयो। पर ओ ॾुख तॾहिं थो थिए जॾहिं मूं वटि तव्हां वटि दीन जो क़दुरु कोन्हे। पहिरीं ॻाल्हि जेका तव्हांखे ज़िक्र कयां, मुंहिंजे लाइ तव्हांजे लाइ मिड़नी जे लाइ हम अचो, रुगो मञूं न, मोमिन तरह थींदासीं, दीन जी ॻाल्हि खे मञूं बि सही, अमल बि कयूं। नबी सिंह जी सीरत पढ़ो न, सीरत जो सभ खां हम सबक नबी सिंह जेको ॾिसो हे दीन आहे, नबी सिंह अमल करे ॾेखारियो। इहो मूंखां तव्हां खां नुक़्तो सुवाल करे थो, तव्हां कंहिं शइ खे दीन मञो था, पोइ अमल कयो था? जे पैगंबर जी ज़िंदगी तव्हां लाइ रब थो फरमाए नमूनो आहे, फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर वज़करल्लाह कसीरा। अल्लाह फरमाए तुम्हारे मोहम्मद करीम अलैहि सलाम जी ज़िंदगी बेहतरीन नमूनो अथव, हेॾो त बेहतरीन नमूनो जो हिन गस ते हली, हिन नमूने ते जेकर हलंदो त तव्हां दुनिया वारनि जे नज़रनि में त छा ख़ालिक जे नज़र में अज़ीम बणिजी वेंदो। रुगो दुनिया वारा तव्हां सां छा मोहब्बतूं कंदा, पर मोहम्मद करीम अलैहि सलाम जी वाट जी उहा अहमियत आहे। जेकर तव्हां मूंखे मोहम्मद करीम अलैहि सलाम जी वाट ते हली पियो त अल्लाह जो महबूब बणिजी पवंदो। हे लफ़्ज़ नंढा हुया पर जी माना हुआ ईअं सम्झो पूरी ख़ल्क़त जा तव्हां महबूब थी वेंदो, छो त अल्लाह जिन सां मोहब्बत कंदो आहे उहे पूरे ख़ल्क़त जा महबूब बणिजी वेंदा आहिनि। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। पर ओ मोहम्मद करीम अलैहि सलाम इन माण्हुनि खे चई ॿुधा, जेकर तव्हां अल्लाह सां मोहब्बत कयो था, मोहम्मद करीम अलैहि सलाम जी वाट ते हली पओ, या एॾी वाट निराली अथव, मोहम्मद करीम अलैहि सलाम जा कयल कम एॾा अज़ीम अथव, मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत तय्यबा एॾो अज़ीम मामलो, एॾो अज़ीम तरीक़ेकार अथव, तव्हां इन ते हली पओ, युहिब्बुकुमुल्लाह, तव्हां त ख़ल्क़त जी ॻाल्हि अदा कयो, तव्हां ख़ालिक जा महबूब थी वेंदो। होले पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम जे फरमान खे जेकॾहिं आयत जी तशरीह में नज़र कंदो, पाण फरमाए जॾहिं के बंदे सां अल्लाह ताला मोहब्बत कंदो आहे, अल्लाह ताला जिब्रील खे घुराईंदो आहे, जिब्रील हाज़िर थींदो आहे, रब ताला फरमाईंदो जिब्रील ॿुध, हिन बंदे सां मुंहिंजी मोहब्बत आहे, जिब्रील मूं रब जो तोखे हुक्म आहे, तूं बि हिन सां मोहब्बत कर। उन खां पोइ जिब्रील पूरे आसमाननि में पढ़ो घुमा, केतिरा वॾा आसमान, इन आसमाननि में केॾी वॾी ख़ल्क़त आहे, केॾा वॾा फ़रिश्ता रहंदा। इब्न पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम ने इरशाद फरमायो, सुनन तिरमिज़ी में अब्वाब ज़ुहद में, पाण में मुंहिंजा साहब लौ तअलमून मा अलम लज़हिकतुम कलीला व लबक़ीतुम कसीरा। पाण में मुंहिंजा साहब सगुरु जेका ॻाल्हि मां मोहम्मद करीम अलैहि सलाम ॼाणिया थो, तव्हां कोन था ॼाणियो। रब जी रात जो कसम आहे, जेके हक़ीक़तूं मां ॼाणिया थो तव्हां ॼाणियो हा, तव्हां रोयो घणो हा, खिलो थोरो हा, इहो सभु ॻाल्हियूं करे पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम इरशाद फरमायो, मुंहिंजा साहब मूंखे मुंहिंजो रब ॿुधण जी ताक़त ॾिनी आहे, मां ॿुधां थो, हे हेॾा वॾा आसमान ॾिसो था, हिन आसमाननि में 4 रंग रखण जेतिरी बि जाइ कान्हे का, हर जॻह ते अल्लाह जो फ़रिश्तो पंहिंजो मथो सजदे में रखियो वेठो आहे। हिकिड़ो आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथो आसमान, पंजों आसमान, सतों आसमान, पर में 7 आसमाननि ते रब जा फ़रिश्ता सजदा रहिजनि, सजदे में पिया आहिनि। एतिरो त आसमाननि ते वज़न आहे जो मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमाईंदा, इन आसमाननि जूं दाहूं निकिरी वियूं, की हाट निकिरी विया, मां मोहम्मद पंहिंजे कननि सां ॿुधां पियो।
केडी आसमानन में खलकता पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा जे बंदे से अल्लाह राजी थींदो अरब जी फरमाइंदो जिब्रील वञे ने आसमानन में ऐलान कर के आसमानन में पढ़ो घुमा तो तशरीह में वञो बंदो केरा हारिया है केरा अगरे राहु जो मोचिया ही केरा नंढो मिस्कीन दुकानदार नंढी केबिन जो मालिक आ थोड़ी हैसियत वारो आ पर याद रहे तरफ जो दीन हुआ अजीम दौलत आ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी हुआ अजीम दौलत आ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा जेको इन सां हली वियो आसमानन में ऐलान थींदो आ फरिश्तो तव्हां बिन सां मोहब्बत कयो हे समूरी फरिश्तन जी खलकत ॾेखार इन बंदे सां मोहब्बत कंदी आ छा खपे पर उन खां पोइ ज़मीन मोहब्बत कंदी आ जो अन्या जे हदीसन के टे ॾिसूं ओ ज़मीन जी जेका मट्टी ही लप भरे हथ में करे ॾिसो न मोमिन जी इहा बि इज़त कंदी आहे केॾा हदीसन में वाक़िया था मिलन इन ज़मीन में सदियूं गुज़री वियूं मोमिन दफन हा मजाल जो ज़मीन जे कफन जे ज़रे खे बि मेरो करे आ छो जेके रब जो रसूल सां वफ़ा करे ते अचनि था ऐं ज़मीन उन्हनि जी इज़त थी करे यकीन जानो जंहिं गहराई में वञूं था वण टिण बूटा मिलदी जो उन्हनि सां मोहब्बत आहे जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट वठनि था केॾी भली वाट हेतिरा हेतिरा नंढड़ा नंढड़ा फ़ाइदा पिया ॻोल्हियूं हेॾे केॾो वॾो फ़ाइदो आहे तुंहिंजे दामन में जेके गुनाह हूंदा तूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वारी वाट ते लिया मालिक तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कंदो पर वतीउर रसूल लअल्लकुम तुरहमून तू तो मुझे रब जी मुते रहमत वसी पे कि मुझे बन्नी आबाद थे मुझे रब जी रहमत नाज़िल थे तो मुझे दुकानदारी चमकी पे है कम हो कम सब कम अल्लाह जी रहमत सां मुनसलिकन पर जहान जो फरमाया तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो चयो मन तो ते रब जी रहमत जा वड फणामी वसी पवंदा वमन युतिल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा और नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं थी जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे नफ़्स कदम चली पंदे रुगो कामयाबी न तो के सब खां वॾी कामयाबी ॾींदासीं वमन युतिल्लाह व रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाए वस्सालिहीन वहसुन उलाइक रफीका ज़ालिकल फज़्लु मिनल्लाह वकफ़ा बिल्लाहि अलीमा पर जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट वठंदा हो जिन जे तिजारत मां ख़बर दी पवे हे मिठे मोहम्मद खे मञण वारो आ हिन जे नज़रिए मां ख़बर दी पवे हे मिठे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे मञण वारो आ हिन जे बचड़े जी जी न्याणी जी शादी बत पोता महसूस हो हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मञण वारो आ हे सियासत कदे नज़र अचे तो ख़बर दी पवे हा बेली हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे मञण वारो आ हे हारी सां नारी सां नंढे सां वॾे सां ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे हे पंहिंजे अमलनि जे ज़रिए महसूस कराईंदो आहे हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे मञण वारो आहे पर अहिड़े माण्हू खे सम्झी छॾणु घुरिजे इहा का घटि ॻाल्हि कान्हे का जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पोयां हलंदा जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि जो क़दुरु कंदा पर हे उहे भलारा शख़्स जेके आख़िरत में नबियनि सां गॾु हूंदा वसिद्दीकीन अल्लाह कदे सोचो केडी साहबा जी फजीलत बयान कई केडी साहबा जी दुनिया में फजीलत बयान थी कई वने यकीन ॼाण हुन मां अहिड़ा बा जिन हिकिड़ो ॾींहुं नबी सां गॾु गुज़ारे हिकिड़ा अहिड़ा बया जिन हिकिड़े ॾींहुं जो कुझु हिसो हिकिड़ा अहिड़ा बया जिन लम्हे भर जे नबी सी ईमान जी हालत में ॾिठो से बि सहाबी कदे सोचो अथव जो लम्हे भर जिन खे ज़ियारत मुलाक़ात जो नसीब थियो केॾा अज़ीम थी विया पर जिन खे न आख़िरत में जन्नत जहिड़ा घर मिलनि रफ़ीक रसूलुल्लाह जहिड़ो मिले सदाईं सदाईं ले मिले यार इन खां वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे वसिद्दीकीन सिद्दीक़ बि सभु हुते वशुहदा शहीद बि सभु हुते सालिहीन साले बि सभु हुते ऐं हमेशह हमेशह केॾे वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे पर कीअं थींदो हे मंज़िलूं कीअं मिलंदियूं जी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जूं ॻाल्हियूं पंहिंजी अमली ज़िंदगी में पैदा कयूं तव्हां छा था सम्झो जिन खे अल्लाह आख़िरत में हमेशह जे घर जन्नत में नबियनि जो साथी बणाए सिद्दीक़नि जो साथी बणाए शहीदनि जो साथी बणाए सालिहनि जो साथी बणाए अल्लाह उन खे हिते निधड़को छॾे ॾींदो कंहिं गौर कयो अथव हुनखे मरण महिल छा रब निधड़को छॾे ॾींदो छा भला उन्हनि खे क़ब्र जी सोड़ी सामी में अल्लाह ईअं निधड़को छॾे ॾींदो अॻिते जूं एॾियूं इज़तूं ॾींदो अल्लाह हिते का इज़त कोन ॾींदो वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिलमुमिनीन पर तो फरमाए हिते बि समूरियूं इज़तूं इन्हनि जूं अथव समूरी इज़तनि अज़मतनि वारा इहे ई अथव
केडी सुहणी वाट केडी भली वाट कंहिंजी मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वठ भी अॼु खां इंशाअल्लाह वठ भी उन ज़ात जी पहिरीं पहिरीं जेका सीरत जी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं रखां नबी सी सीरत दसे थी जंहिं शइ खे सच समझी तो हक़ समझी तो जंहिंजो इक़रार इज़हार करी तो अॼु खां अमल शुरू कर अदा ही भी शइ भली ही तूं करी छो कोन थो ही भी क़ुरान में लिखियल आहे ही भी हदीस में लिखियल तूं करी छो कोन थो यकीन ॼाणियो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी ॻाल्हि खे ज़ुबान खां चवंदा भलो आहे जेके भलो समझंदा हा मोहम्मद करीम सलाम जे कोल ऐं फेल में को बि तज़ाद कोन भली आहे अबू बकर तोला बि भली उमर तोला बि भली ऐं उस्मान तोला बि भली ऐं अली तोला बि भली असाब खे चवंदा तव्हां लाइ भली पर ज़िंदगी खे ॾिठो वेंदो त सभिनी खां घणो हुन ते अमल ई पाण कंदा हदीस मशहूर ॿुधो सही बुखारी में किताब तहज्जुद में इमाम साहब बाब कयनि कि तहज्जुद जी नमाज जो बयान नबी सी अब्दुल्लाह बिन उमर जे लिए चवंदा हा पाण फरमायो निअमर रजुल अब्दुल्लाह लौ कान युसल्ली बिल्लैल नबी सी फरमाईंदा अब्दुल्लाह माण्हू ॾाढो भलो आहे पर जे तहज्जुद जी नमाज पढ़े त ॻाल्हि ॾाढी भली आहे थोरो ते बीहो अब्दुल्लाह बि माण्हू भलो आहे पर जे तहज्जुद अब्दुल्लाह बिन उमर सहाबी आहे पर जे तहज्जुद उन जी ज़िंदगी में अञा खुटल आहे नबी से इन खोट जो ज़िक्र कनि था जे न हुजे त पोइ भली ॻाल्हि आहे ख़बर छा पई तहज्जुद अब्दुल्लाह बिन उमर जी बि ज़रूरत आहे नथो पढ़े त नबी चवे थो अब्दुल्लाह या तोखे पढ़ी त भली ॻाल्हि जो उन्हनि माण्हुनि जे लाइ ज़रूरत हुई त असांखे केतिरी ज़रूरत हूंदी इन जी केॾियूं डिघियूं रातियूं आहिनि सिज लहे थो तक़रीबन 6 बजे वरी वञी उभरे थो तक़रीबन 6:15 6:15 ते 6:20 ते अॼुकल्ह नमाज़ आहे फजर 12 कलाक दुनिया जा जेके न लिखिया पढ़िया से बि चवंदा सुम्हण ते 6 कलाक खोड़ सुम्हण ते 7 कलाक खोड़ छो नथा असीं ही कमु कयूं यकीन ॼाणो हे कमु करे ॾिसो ज़िंदगी जो असर पतो ई पवंदो त जीअण जो तरीक़ो छा आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अब्दुल्लाह के बच्चे अब्दुल्लाह ॾाढो भलो माण्हू आहे पर जे तहज्जुद जी नमाज पढ़े पर नबी सी तहज्जुद जूं नसीहतूं अब्दुल्लाह बिन उमर के कयूं छा पाण कोन पढ़ियूं हे अथव असल ॻाल्हि नबी सी जे शइ खे भलो समझंदा हा जेके भलो समझंदा सभ खां घणो अमल पाक पैगंबर पाण कंदा हे असहाब खे बि चयो ऐं यकीन ॼाण पाण मोहम्मद करीम कॾहिं तहज्जुद कान छॾी कॾहिं उस सफ़र में बि कोन छॾियो पढ़ो शमाइल तिरमिज़ी बाब मा जाए फी इबादत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिब ज़बर फरमाया तो अरब जे अड़ांगे सफ़र ते हुजूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾींहं जो सफ़र कयो फरमाया तो रात जो सफ़र जो ताजे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा खां बाद में साहब नगर सफ़र करन पिया साहब थकड़ी पिया सवारियूं थकड़ी पियूं माण्हू थकड़ी पिया हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हाणे थोरो टाइम रुकजी पोइ साही कयो वरी फजर पढ़ी सफ़र ते शुरू कंदासीं साहब ज़बर फरमाया तो थकड़ी करे जब सफ़र खां रुकियासीं माण्हू पंजनि जाइनि ते आराम कया पर मूं आराम कोन कयो छो आराम कोन कई फरमाया तो इन जे करे आराम कोन कयो जो वञी करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे रहाइशगाह जेको नंढड़ो खीमो लॻायो होसीं उन खीमे जे साम्हूं वेही रहियो आहे इन इंतज़ार में त नबी सी तहज्जुद पढ़े त ॾिसां कींदा पढ़नि असांजे नबी जे कोली फेल ॾिसो दुनिया खे तहज्जुद जो गस ॾेखारींदा पाण तहज्जुद की पढ़ंदा साहिब ज़बर फरमाया तो वेही करे खीमे जे ॿाहिरि इंतज़ार कयमि हाउ ॿेई सबर पंहिंजी जाइ ते थकावटूं पंहिंजी जाइ ते जॾहिं राति जो पोयों पहर आयो ॾिठमि त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम उथी करे फजर जी नमाज़ अदा पिया कनि कि दुनिया खे बि चवनि था जेकॾहिं चवनि था त पाण कीअं था अमल कनि सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास चवंदा सही मुस्लिम में किताब सलात में बाब इस्तिहबाब तत्वील किरा चवंदा हिकिड़े नबी सी वटि अची पोयां तहज्जुद जी नमाज़ में बीठो नबी सी हिकिड़ी रकात में जेको ॾिसो 5.5 पारा नबी सी हिकिड़ी रकात में पढ़िया हे असल दीन अथव नबी सी जे शइ खे दीन सम्झंदा आहिनि उन ते अमल बि कंदा असाब खे ॾसींदा आहिनि पाण अमल बि कंदा हे ॻाल्हियूं ॾसी न थियूं जे तव्हां बि कंहिं शइ खे दीन सम्झो था अमल कयो अमल छो नथा कयो हे अमल न करण छा थो ॾसे सम्झो था पर अमल कोन था कयो बेअमली हिन खे त चइबो आहे इहो ॿुधण कहिड़े कम जो यकीन ॼाणियो वॾे खां वॾा मुश्किल मामला पर नबी सी जे शइ खे उसूल सम्झंदा हुआ कुझु बि थी वञे मोहम्मद करीम इस्लाम के ॻाल्हि खे सुठो चवनि भलो चवनि उसूल चवनि शरीयत चवनि कानून चवनि वरी करे उनखे अमल जे तौर में कॾहिं कोताही कनि मिसाल ई कोन थो मिले अम्मा आयशा फरमाए थी सही बुखारी में
सही बुखारी में किताबुल हुदूद में हिकिड़ो बाब तहज़ीर लगाइण जो बयान। हिकिड़ी हूंदियूं हदूं जेके शरई तौर ते मुक़ररन वज़ानी जी ही हद आहे, फलाणे मुजरिम जी ही हद आहे। ॿियो वरी तहज़ीर माना उहे सज़ाऊं जिन में वक़्त जो अमीर ख़लीफ़ो कमी पेशी करे सघे थो, उन जो बयान। इमाम साहब हदीस आंदी, अम्मा आशा फरमाईंदी ही वमा इंतकम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले नफ्सिही फी शैइन। ए नबी सिंह जो हिकिड़ो उसूल हो, नबी सिंह शइ खे बहितर सम्झंदा हुआ जो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि पंहिंजी ज़ात ले कंहिंखां बदिलो कोन वरितो। पंहिंजी ज़ात ले नबी सिंह कॾहिं कंहिंखां बदिलो कोन वरितो। हदीस खे अॻिते त पोइ था खणी हलूं, पर हिते थोरी देरि बीहो, असां छा सिखिया? सब कुछ तो वॾा ऐं त नबी सिंह खे मञा तो मुंहिंजी नबी सिंह सां वॾी मोहबत आहे। हीअ कहिड़ी मोहबत आहे? यकीन ॼाणियो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में माशा फरमाए थी, ज़ाती मफ़ादात या ज़ाती तौर ते कॾहिं कंहिंखां बदिलो ई कोन वरितो। मूंखे हिन ही करे छॾियो न, मोहम्मद करीम इस्लाम जो सभु मामला अलाह अलाह। असीं जेके अॼु नफ़रतूं पालियो वेठा आहियूं न पंज सीननि पंहिंजी अना ख़ातिर, असांजी मोहबत बि ज़ात ख़ातिर, नफ़रत बि ज़ात ख़ातिर, ॾियण बि ज़ात ख़ातिर, वठण बि वाट ज़ात ख़ातिर। हिन सां मुंहिंजी नफ़रत आहे अलाह ख़ातिर न, हिन ज़ाती ठाह कोन्हे। हिन सां मुंहिंजी मोहबत आहे अलाह ख़ातिर न, हिन में मुंहिंजो कमु आहे, हीउ मुंहिंजो माइट आहे, हिन में मुंहिंजा मफ़ाद आहिनि, हीउ कमु कोन कंदसि अलाह ले न, दिलि नथी चए। हीउ कमु कंदसि छो अलाह ले न, मुंहिंजी दिलि थी चए। असांजे पाक नबी जी सीरत इहा कान्हे, सभु कमु अलाह अलाह। बीबी साहिब फरमाए थी नबी सिंह कॾहिं पंहिंजी ज़ात ले इंतकाम कंहिंखां वरितो ई कोन। हाणे हे नबी सिंह जो उसूल हो, कानून दुनिया खे ॾसियो, पर यकीन ॼाणियो इन उसूल ते नबी सिंह जो अमल ॾिसो न, पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं अमल कनि। अगरि तव्हां ॿी हदीस पढ़ंदो सही बुखारी जे अंदरि किताब फ़र्ज़िल ख़ुमुस जे अंदरि हिकिड़ो बाबुन इज़ा ग़दरल मुस्लिमून, हिकिड़े ॾींहं थियो हिकिड़ी औरत नबी सिंह खे ज़हर ॾिनो। मशहूर रिवायत आहे, ॿियनि बि खोड़ सार जा यहूदियाणी खणी ज़हर ॾिनी, ॻाल्हि बि पधरी थी। नबी सिंह हुन औरत खे बि घुरायो, हुनजे कबीले वारनि खे बि घुरायो। पर में उहे तव्हां ज़हर छो विधो आहे मानी में? उहा यहूदियाणी औरत ॻाल्हाइण लॻी, अर्ज़ करे थी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ तव्हां जो इम्तिहान वठण जे लाइ कुझु ॾिसां, जेकर नबी हूंदो त ख़बर पइजी वेंदसि, ज़रूर इनखे इतला मिली वेंदो। जे नबी कोन हूंदो त ज़हर खाई वेंदो, खाइण खां बाद में फोद थी वेंदो। हे तव्हां जो इम्तिहान वठण जे लाइ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई, जिब्रील ॿुधायो मामला वाज़े थी विया, माई साम्हूं वेठी आहे, कबीलो साम्हूं वेठो आहे, उहा माई आहे जंहिं मूंखे खाधे में ज़हर मिलाए करे ॾिनो। हाणे इन लाइ दिलि छा थी चवे, मुंहिंजो तव्हांजो ज़हन छा थो चवे, छा थियणु घुरिजे? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जा अमीर, मुसलमाननि जा अॻवान, मदीनो मुसलमाननि जी स्टेट आहे। चाहिनि पिया त मोहम्मद करीम सलाम उनखे सज़ा ॾेई सघनि पिया, पर पाक मोहम्मद करीम सलाम ने के कवानीन उसूल ज़ात ला के सां विढ़ो ही कोने, हिन सां की विढ़ो ज़ात ले के सां झेड़ो करणो ही कोने, हिन सां वरी की कयूं। मोहम्मद करीम सलाम काई सज़ा कान ॾिनी। ही सॼो दीन वञी ॾिसो, अॼु नबी सिंह जी ॻाल्हियूं आऊं ई तव्हां कयूं था, पर यकीन ॼाणियो केरु हलियो आहे पैगंबर जे तरीक़े ते। नबी सिंह जे शइ खे दीन सम्झो, सॼो अरब कठे थी वियो, ताना मेहणा गारियूं, मके जो शहर छॾे ॾिनो, सभु सूर मोहम्मद करीम सलाम सठा, पर जे शइ खे दीन सम्झो नबी सिंह न छॾियो। अॼु असीं सॼो दीन छॾियो वेठा आहियूं, असांजे कोल में अलॻि ॻाल्हियूं, फेल में अलॻि। पहिरियां त पंहिंजो पाण खां पुछा क्यों, हे दीन थोरी आहे? दीन ॾसे थो, कोल फेल में फ़र्क़ु न कयो। नबी सिंह जी सीरत तव्हांखे ॾसे थी, पोइ अल्लाह जा बंदो अमली ज़िंदगी इख़्तियार कयो। नबी सिंह जी सीरत ॾसे थी, घणे खां घणी मोहब्बत तव्हांजी अल्लाह सां आहे। किथे असांजी क़ुरान जूं चिटियूं पिटियूं आयतूं, वल्लज़ीना आमनू शद्दु हुब्बन लिल्लाह, मोमिन तमाम अथव उहे जिन जी घणे खां घणी मोहबत अल्लाह सां। ईमान सां ॿुधायो किथे मोहबत आहे में? इहे मोहबतूं हुजनि हा, असांजा हे कम हुजनि हा, जे असांजी रब जी ज़ात सां सभ खां घणी मोहबत हुजे हा, हे अमली कोताहियूं हुजनि हा। ऐं तव्हांखे हे ॿुधाईंदो हलां, सभ खां वॾी इबादत अल्लाह जी मोहबत आहे। तव्हां चवंदो नमाज़, नमाज़ में मज़ो तॾहिं जॾहिं इहा इबादत उन में आहे। रोज़ो, हज, ज़कात, सदको, ख़ैरात, तिलावत, तबलीग, जेके कम हे सभु पौधो मोहब्बत पहिरियां आहे। मोहब्बत कोन्हे इन इबादतनि में को मज़ो ई कोन्हे। क़ुरान थो चवे तव्हां मोमिन अथव से जिन जी घणे खां घणी मोहब्बत अल्लाह सां। अरे रब जी ज़ात त रब जी ज़ात, ख़ुदि मोहम्मद करीम इस्लाम रुगो उन अल्लाह जो नबी आहे, उन सां मोहब्बत जो केतिरो हक़ आहे?
सहीह बुखारी पढ़ो, किताबुल ईमान पढ़ो, बाब हुब्ब रसूल मिन ईमान पढ़ो। नबी ने फरमायो वफ़रमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने फरमाया मुझे रब दी जात जो कसम खड़ी करे पाने लान फरमायो अगर मैं तमा ऐसी थी मोमिन खुदा थी सको जैसी थी हर रात का वधी कहूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के महबूब नथा समझो पंहिंजे बचड़न का पंहिंजे मिट माइटन का अज़ीज़न करीबन का हत्ता के पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाया जैसी थी तमा के तमा जे जान खां वधी प्यारो नथो थिया जैसी थी तमा मोमिन नथा थी सको। अॻे इमाम साहब हदीस मुबारक आंदी नबी करीम अलैहिस्सलाम जे हथ में हथ ॾेई करे सुनो उमर बीठो आ अर्ज़ कर लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ अल्लाह जा प्यारा नबी तव्हां सां तमाम घणी मोहब्बत आ सभिनी खां घणो तव्हां सां प्यार आ पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा जान मूंखे तव्हां खां वधीक प्यारी आ। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो उमर जे मामलो ईअं आ अञा मोमिन छो ई कोन्हे। उमर जी जान निकिरी वई साईं हाणे तव्हां जान खां वधीक प्यारा आहियो हाणे पर में हाणे तव्हां मोमिन छा आहियो जे अल्लाह जे नबी जी अल्लाह ख़ातिर एतिरी मोहब्बत करणु घुर्जे पोइ थो वञी माण्हू मोमिन ते कॾहिं सोचो त अल्लाह जी मोहब्बत बंदे ते केतिरी ज़रूरी आहे बंदे खे केतिरी पंहिंजे रब सां मोहब्बत करणु घुर्जे। दुआ में आई कान्हे उहो हुजे थे असांजा मामला मसला यकीन ॼाण मोहब्बत वारा उहे हा असां में मोहब्बत अचे नमाज़ का निकिरे अल्लाह जी सच्ची मोहब्बत जंहिं दुनिया में मोहब्बत हूंदी आहे 24 कलाक सोचींदा यार इहो नाराज़ न थिए अल्लाह सां मोहब्बत हुजे तीअं सोचो यार उहो नाराज़ न थिए जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे 24 कलाक सोचींदा यार इन सां सिलसिलो जोड़ियो अचो जे अल्लाह सां सच्ची मोहब्बत हुजे असीं ईअं चवंदा आहियूं उन रब सां मामला जोड़ियो अचो। दुनिया में जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे उन जूं ॻाल्हियूं कंदे उन जूं ख़बरूं कंदे बंदो थकंदो ई कोन्हे जो उन सां मोहब्बत हुजे तस्वीर कंदे ज़िक्र कंदे हे सभु मोहब्बत नज़र ईंदी आहे जे अल्लाह जी मोहब्बत तुझे नजर अचे बिल्कुल अचे वाई काने का ऐं कुरान क़यामत जी सनद दी शरी हाजी साहब जेके कम वणे वनी कर जे अल्लाह के महबूब सभनी का घणो नथो समझी मोमिन कोनी को हिस एक नमाज पढ़ो था ने दिन सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम तशरीह जे तौर पे छा था चवनि अल्लाह असां के नबियन वारी वाट ॾेखार निमाज में सब चवंदा मौला असां के सिद्दीक़न वारी वाट ॾेखार शहीदन वारी वाट ॾे कोई यकीन ॼाण उन्हनि जी वाट इहा ई आहे सभ खां घणी मोहब्बत अल्लाह सां हो पोइ वञी मोमिन थींदो ही पोइ वञी तव्हांखे अल्लाह जो रहमतूं नसीब थींदियूं पोइ वञी इज़त वारी मौत नसीब थींदव बहितरीन क़ब्र नसीब थींदव बेहतरीन क़यामत नसीब थींदव जन्नतुल फिरदौस जा मालिक बणबो हे मोहब्बत अल्लाह जो हक़ सभिनी नबियनि जे वाक़िअनि खे पढ़ो बुनियाद ई हुई आहे अल्लाह जे प्यारो नबी नूह अलैहिस्सलाम 950 सालनि थी माण्हुनि जा ताना छो पियो सहे जो अल्लाह सां मोहब्बत आहे ताना जन वारा भले ताना जो पर मां अल्लाह सां मोहब्बत छीनी कोन थो सघां अल्लाह जो दर छॾे कोन थो सघां तव्हां कहिड़ियूं नफ़रतूं कयो पर पंहिंजे रब सां निभाईंदसि। अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम वतन छॾण लाइ तैयार आहे छाजे लाइ अल्लाह जे लाइ अल्लाह जो प्यारो नबी मूसा अलैहिस्सलाम जन इन हिजरत का में हिकिड़ी ॿी हिजरत बि करे चुको दुख दर्द तकलीफ़ूं सारियूं सब्र से को छाजे लाइ अल्लाह जे लाइ अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम हारून नबी ॿई जिहाद जे मैदान में बि छा साथी अहिड़ा त निकिरी पिया जो चवण लॻा फज़हब अंत व रब्बुका फक़ातिला इन्ना हाहुना क़ाइदून। मूसा अलैहिस्सलाम के हारून अलैहिस्सलाम के अल्लाह जे ॿिनि नबियनि खे क़ौम वारा छा था चवनि मञण वारा छा था चवनि कलमे वारा छा था चवनि चवंदा मूसा तूं ॼाणी हारून ॼाणे तव्हांजो रब ॼाणे असां ते कोन वधंदासीं तव्हांजो कमु आहे पर मूसा उते बि बीठो आहे छो त अल्लाह जे लाइ रब सां मोहब्बत आहे ही जो उते क़ुर ते नज़र कंदो इब्राहिम अलैहिस्सलाम सड़ण लाइ तैयार आहे छो अल्लाह लाइ हे दीवाना कोन रहा हे एॾा अज़ीम हा क़यामत ते हिननि जे नाले ते शरीयतूं ठही इस्लाम जो ॿियो नालो दीन इब्राहिमी आहे। नबी सी मेराज जी रात विया सब नबी को पहिरें आसमान ते को ॿिए आसमान ते को टे आसमान ते को चौथे आसमान ते इब्राहिम सभिनी खां मथे सते आसमान ते ऐं के आम चाहे ते बि न नबी जी फरमायो इब्राहिम खे ॾिसी आयो फरिश्तनि जे काबे में वेठो आहे ऐं नबी सी जेके मंदर ॾिसिया पाण फरमाईंदा जॾहिं बैतुल मामूर में दाख़िल थियमि ऐं ॾिसां थो बैतुल मामूर में चौधारी तवाफ़ करण वारा फरिश्ता तवाफ़ कनि पिया ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जो शान अथव
पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा जने मुंहिंजी नज़र पई बैतुल मामूर काबे ते ॾिठमि हिकिड़ो बुज़ुर्ग बैतुल मामूर काबे खे टेकड़ी करे वेठो आहे। यकीन ॼाण हे जेको ज़मीननि ते काबो जुड़ियो पियो आहे, जेकॾहिं इते वञी करे को डेरा डाले वञी करे वेही वञे केॾी सादत जी ॻाल्हि आहे। के माण्हू जो वञी करे मके में वक़्तु गुज़रे, काबे में वक़्तु गुज़रे, हजर असवद के टेकड़ी वेहे, रुकन यमानी के टेकड़ी वेहे, हकीम के टेकड़ी वेहे, काबे जी के कुंड के टेकड़ी वेहे, केड़ी सादत री गाल आ। पर वाह इब्राहिम अलैहिस्सलाम तो जो शान दे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा मेराज जी रात वियो त बैतुल मामूर के टेकड़ी करे वेठो आ। छा त मुशाहिदा माने पियो। पर फरमाइने बैतुल मामूर में रब जा फरिश्ता तवाफ कन पिया। पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाए हिकड़ी रात में 70 ॾींहं में 70,000 फरिश्ता दा अचनि। वरी एक हिकड़े ॾींहुं आया, वरी क़यामत जी वारी कान ईंदनि। जॾहिं खां सिलसिलो जुड़ियो आहे रोज़ 70,000 अचनि पिया, ॿिए ॾींहुं ॿिया 70,000, टे ॾींहुं 73,000। हे इब्राहिम अलैहिस्सलाम जो शान आहे जेको उते वेठो आहे, बैतुल मामूर में वेठो आहे, हे फरिश्तनि जा तवाफ ॾिसे थो पियो। केॾी अज़मत भरी ॻाल्हि आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जॾहिं मेराज तां मोटी आया त खोड़सरा इब्राहिम अलैहिस्सलाम जा न्यापा खणी आया। वो अज़मतन वारो नबी आ। जॾहिं असांखे दुरूद सेखारियो जो में छा चवंदा आहियूं, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यकीन जाने अॻिते वधूं था त हिन खां पोइ साणो कोन चइबो जो एॾियूं मंज़िलूं वञी रब जे दरां माणी। इनका वधीक सियाणो केड़ो, ॾाहो केड़ो, भलो केड़ो। रब कुरान में सनद ॾिनी वमन यरगबु अन मिल्लत इब्राहीम इल्ला मन सफ़िह नफ्स। मालिक फरमातो जे इब्राहीम जी वाट छॾी वो बेवकूफ़ आहे, हेॾो अज़ीम इंसान आहे। सॼी क़ौम बाह में थी विझे तयार आहे, छो अल्लाह ला। शहर छॾण लाइ तयार, छो अल्लाह ला। हिन सां मोहबत आहे, हिन सां सची दोस्ती आहे। असां वारी ज़ुबानी कलामी दोस्ती न, ये सच्ची मोहब्बत है। उन्हें ले शहर चढ़ ले तैयार, शहर चढ़े वनी करे जंग में बैठो। उन्हें जो कमा इब्राहिम ये पीरी में बचड़ो जाओ दी वडी उम्र में छड़ ने हले वन। यकीन जान एक लम्हे ले देर कोन हे मोहब्बती है। वल्लज़ीन आमनु अशद्दु हुब्बन लिल्लाह जी अमली तस्वीर ही या सीख थे अल्लाह से मोहब्बत, पैसे से मोहब्बत, मनसबन से मोहब्बत, दुनिया जी शैन से मोहब्बत। अरे मियाँ पहिरीं सीढ़ी असीं कोन चढ़ाऊं मोहब्बत, पोइ बाक़ी कम किथां थींदा। यकीन ॼाण अहिड़ी मोहब्बत रब जी तरफ़ां जेका वही लथी न, पढ़ो सही बुखारी किताब हादीस लंबी आहे, तक़रीबन 3 मुसलसल बाब इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में। इहो सभु हदीस आंदी जॾहिं वही लथसि इब्राहिम जेकॾहिं तफ़सीर में वञूं था, चंद ॾींहंनि जो ॿारड़ो इस्माइल नंढड़ो नौजवान घर वारे तसव्वुर त कयो। हुकम जे इब्राहिम ने ॿिन्ही खे छॾ फिल्फो रवानो थी। असीं त ईमान त ठहियो, हे ॻाल्हियूं ॾिसी मुसलमानी में शक थो थिए। छा खे मुसलमानी चइबो आहे? मज़ाक आहे मुसलमानी। 5 रुपयनि ते साह दादियूं हुनखे कुझु कोन था सघे, हे मुसलमानी असांजी। अहिड़ियूं सर्दी जूं रातियूं आहिनि, हारी जे कुल्हे ते कोडर आहे, थधे पाणी में पाणी जा सभु कमु करे वियो। हे एॾो परे ॻोठ खां निकिरी वियो आधी रात जो। हे अल्लाह जो घर दर ते त कोन आयो। हे ईमान यकीन ॼाणो असां दीन खे मज़ाक सां नंढियूं नंढियूं शयूं मरण मिटजण जे लाइ तयार हो, मालिक लाइ कुझु करण लाइ तयार कोन। हे ईमान आहे, हे इस्लाम आहे, हे मुसलमानी आहे। हिननि कमनि सां जन्नत जा वारिस बणबा, हिननि कमनि सां असीं अल्लाह जे दर ते इज़तूं माणींदासीं, हिननि तरीक़नि सां क़बर सां जेको जन्नत जो बाग बणबी, हिननि तरीक़नि सां क़यामत ॾींहुं असांखे नूर जा मिंबर नसीब थींदा, हिननि कमनि सां को क़यामत ॾींहुं सोना ताज नसीब थींदा। इहे कम जिन जे हलण सां असांखे, जिन जे अख़्तियार करण सां असांखे पुल सिरात के दर्जा मिलंदा। इहो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे जो जन्नत ते दर ते फरिश्ता बि असांजो इस्तक़बाल कंदा। हे धोखो आहे जेको पंहिंजो पाण सां पिया कयूं। हिननि माण्हुनि जी ज़िंदगी ते गौर कयो, रब जे तरफ़ां वही लथी न। तव्हां खां पुछां थो, हिकिड़ो मिंट जेकॾहिं इब्राहिम बीहे हा, थोड़ी देर अॻो बीबी हाजरा खे ॿुधाया, बीबी साहिबा तूं त धारी कान्हे, हाणे शरीक हयात आहे, ऐं तूं अकेली बि कान्हे, तोसां पीरी में जेको ॼावल नंढो ॿार आहे उहो बि गॾु आहे। बीह हाजरा तोखे ॿुधायां, अल्लाह जो हुकम आयो आहे, हाणे आऊं वञा थो, हाणे तूं हिते तुंहिंजो बच्चो, हालांकि ॻाल्हि त पोइ बि वरी भला ॿुधाइण त ठहियो थिए न।
बड़े वॾी से लफ़्ज़नि ते नोट कंदो इब्राहिम अलैहिस्सलाम ॿुधाइण तो गवारा कोन कयो थी जो रवाना थिया सईदा हाजरा सलामुल्लाह के चवंदे वञनि पिया हाजरा हाणे असां हलूं था सईदा हाजरा सलामुल्लाह बि पुॼाजी करे इब्राहिम हिन झंगनि में छॾियो पियो वञी कंहिंजे सहारे इब्राहिम अलैहिस्सलाम कोई जवाब कोन ॾिनो सईदा 3 मरतबा मुसलसल पुछा कि इब्राहिम तू वञी पियो हे जुमिलो चई करे रवानो थियो आहे कंहिंजे आसरे छॾियो पियो वञी कंहिंजे सहारे छॾियो पियो वञी इब्राहिम अलैहिस्सलाम जन कोई जवाब कोन ॾिनो बीबी साहिबा छो त आम कान इब्राहिम अलैहिस्सलाम खां गॾु हयाती ॻाल्हि वारी ही इब्राहिम अलैहिस्सलाम जे लबो लहजे खे ॾिसी करे सम्झी वई ते अल्लाह जो कमु हूंदो हे रब जो अमर हूंदो सैयदा जे ज़बान ते जुमला आया अल्लाह अमरका इब्राहिम तुंहिंजे लहजे मां ईअं लॻे थो तोखे अल्लाह जो अमर थियो हूंदो हे रब जे चवण ते छॾियो करे वञी पियो हे इब्राहिम अलैहिस्सलाम जे सीने में अल्लाह जी मोहब्बत आहे कद कानत लकुम उसवतुन हसनतुन फी इब्राहिम और रब जी मोहब्बतन जा दुनिया आखिरत जी इज्जत जी अज़मतन जा ख्वाब ॾिसण वारो अचो ईमान हितां सिखो दीन हितां सिखो मोहब्बत हितां सिखो रब के कीअं सुञाणबो आहे की वफ़ादारी कबी आहे सैयदा हाजरा सलामुल्लाह जी ज़ुबान ते जॾहिं इहे जुमला आया ओ इब्राहिम लगे ये तो अल्लाह जे अमर सां छड़ियो पियो वञी जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जे कन ते अल्लाह जो नालो पहुतो इब्राहिम अलैहिस्सलाम जा पेर रुकजी विया के उहे माण्हू त रब जो नालो ॿुधंदा आहिनि हली पवंदा आहिनि उहे माण्हू जेके रब जो नालो ॿुधंदा आहिनि रुकजी पवंदा आहिनि इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम रुकजी विया सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम तो रुकजी विया पर मोटियो कोन को सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जेका कैफियत बयान फरमाई अल्लाह जे प्यारे खलील इब्राहिम अलैहिस्सलाम सिर्फ कंध मोड़े करे मुंह फेरे करे चवण लॻो हो हाजरा हाणे इस ॻाल्हि सुञाती थी वाकई उन अल्लाह जो हुक्म आहे मर्द भी कामिल हा औरतूं भी कामिल हूं हे लॾो ई अल्लाह वारनि जो हुयो हे लॾो ई रब सां मोहब्बत करण वारनि जो हुयो हे लॾो ई रब जी ज़ात खे सुञाणण वारो हुयो अॻियां घरवारी भी कमाल वारी हुई चवण लॻी इब्राहिम जे उन अल्लाह जो कम दी पोइ का गिणती जी ॻाल्हि कोन्हे हलियो वञ अल्लाह असांखे ज़ाया कोन कंदो रब सां ने काफ़ी आहे हे ॻाल्हियुनि ते गौर कयो रब फरमाए इन माण्हू में तव्हां ॾे नमूनो आहे हिन माण्हू जी ज़िंदगी तव्हां जे दीन गुज़ारण जो तरीक़ो आहे अॼु उहा ज़िंदगी किथे रही असां किथे रहियासीं वरी जो वियो वॾे वक़्त खां पोइ मोटियो रब जे क़ुरान जेके मंदर बयान फरमाया इब्राहिम अलैहिस्सलाम जे बचड़नि खे घराने खे रब ज़ाया कोन कयो इस्माइल वॾी उमिरि जो थी वियो आहे वरी जो वॾे वक़्त खां पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम मोटिया हाणे कंदो इब्राहिम पोइ वारे त झंग में छॾे वियो हुन अॼु त वरी छुरी खणी करे ज़बह करी ॿुधी 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 वाक़िया असांखे यादि थी विया इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बचे खे लेटाए ज़बह करण लाइ तयार आहे रब फरमाए ना दे ना असां सॼो या इब्राहिम ओ इब्राहिम कद सद्दक़त रुया ओ इब्राहिम तो ख्वाब सचो करे ॾेखारियो जेको तो ख्वाब में ॾिठो वाक़ई तो बचे खे ज़बह करे ॾेखारियो इब्राहिम अलैहिस्सलाम जन अल्लाह जे मन सां इस्माइल जी जात दुंबे जो जानवर आंदो वियो इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हें खे ज़बह कयो अॼु वरी इस्माइल अलैहिस्सलाम बची विया पर वरी वही नाल इब्राहिम वरी भी तव्हां खे ते वेहणो कोन्हे वरी निकिरी करे रवाना थियो असीं त ॾींहं में 10 चकर हुकम जी नाफ़रमानी करण खां पोइ बि चवंदा आहियूं मुसलमान आहियूं यकीन ॼाणो राति ॾींहं में 50 मरतबा बेवफ़ाइयूं करे वरी बि चवंदा कलमो पढ़ण वारा आहियूं यकीन ॼाणो विख विख ते रब सां बेवफ़ाइयूं करे वरी बि पंहिंजो पाण खे सम्झूं था असीं ईमान वारा आहियूं असांजी अल्लाह सां मोहब्बत आहे कहिड़ी मोहब्बत आहे कहिड़ो ईमान आहे कहिड़ी दीनदारी आहे हिकिड़ो को जुमिलो ॾिसो किथे ॿुथो हुजे हुकम ते हलियो वञे वरी जो वॾे वक़्त खां पोइ वापसि आयो इब्राहिम हाणे त घर ठा बेतुल्ला ठा विच में भी काफ़ी सारा चक्कर लॻाए हिकिड़े वारे आया एॾे वक़्त खां पोइ आया जो इस्माइल अलैहिस्सलाम जी शादी थी वई आहे जो 12 सफ़र था आया न अॼु पुछा करण लॻा गरड़ो ॾिठो गरड़ो इस्माइल जो हाल वाल वरितो ख़बर पई घरवारी मौजूद आहे पर इस्माइल मौजूद कोन्हे घरवारी खां पुछा कई त ॾे ख़बर काॾे वियो आहे शिकार जे लाइ इस्माइल अलैहिस्सलाम विया ॿाहिरि घरवारी सुञातो कोन को खुलियो ॾिठई सभु शयूं ॾिठई चई अच्छा भला वक़्तु कीअं पियो गुज़रेव घरवारी चवण लॻो ॾाढो ॾुखियो पियो गुज़रे कॾहिं खाइण लाइ मिले थो कॾहिं कोन थो मिले हे 2 जुमिला अल्लाह जी मोहबत आहे ॾिठई अड़े हे शुक्र छो कोन्हे हे नबी जी नुह हे नबी जी घरवारी उन अल्लाह जे बारे में शिकवा शिकायत जुम एतिरी ॻाल्हि अच्छा ऐं हलां थो इस्माइल अची मुंहिंजा सलाम ॾिजांसि ऐं मुंहिंजो पैगाम ॾिजांसि
युगश्यर उतबत बाबी, घरवारी के तलाक है जेका अल्लाह जे बारे में एतरी भी शिकायत करे ने इस्माइल हुआ तुझे घर में ठहे ही कंदे। फिर इस्माइल सलाम शिकार ता मोटियो, घरवारी का हाल ये बुखारी शरीफ जो टई बात करे मौके मिले तो पढ़ हे अल्लाह वारन जो जिंदगी अल्ले किथे छा पिया पढ़ूं, छा पिया पढ़ायूं, छा पिया बुधूं, छा पिया बुधाई, हे गालियूं पढ़ूं, हे गालियूं बुधूं, वो पंजी अमली जिंदगी में पैदा कयो तो अल्लाह जे दर ते मन अघी पओ। दुनिया जे अॻियां जे अॻियां अॻियासीं छा थींदो सुभाणे उहो बि मरदो, असीं बि मरदासीं। हू बि कंहिं कलर जे कुंड में दफ़न थींदो, असीं बि कंहिं कुंड जे को दुनिया जे अॻियां चमके, को सियासत में चमके, को पे यार केतिरा हे सभु आख़िर हे सभु शयूं रहणियूं आहिनि। इज़त ठाहियो उन्हे जे अॻियां। वो हिननि अल्लाह वारे जूं ज़िंदगियूं पढ़ो ऐं पंहिंजा अंदरि उजारियो, पंहिंजे कलमे खे पुख़्तो कयो, ईमान खे पुख़्तो कयो, पंहिंजे धणी खे सुञाणियो, सोचण जी कोशिश कयो उन रब सां निभाइबो कीअं आहे, की रब जी क़दरदानी कबी आहे। अल्लाह जे नबी इस्माइल अलैहिस्सलाम जी ज़िंदगी पढ़ो, अल्लाह जे प्यारे इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी पढ़ो, और वो एतिरी बिल्क कुछ ही न घरवारी असांखे न खपे। इस्माइल अलैहिस्सलाम जो आया 12 घरवारी हवाल ॾिना, इस्माइल जो हिकिड़ो पोड़ो आयो हो, हिकिड़ो जूनड़ो आयो, हिकिड़ो बुज़ुर्ग आयो, ही शक्लो शबात हे वसफू। अच्छा कुछ चई वियो, घरवारी ॾसियो हाउ चई इहो वियो त घर जी चौखट चेंज कर। इस्माइल अलैहिस्सलाम जो जुमला ॿुधा, फरमाई माई अल्लाह रखे ख़ुशि, मूं तोखे तलाक ॾिनी। ही छा थियो? चई इहो ग़ैर कोन मुंहिंजो बाबो इब्राहिम। इन जेके तो नंढड़ा नाशुक्री जा जुमला चया इहे मुंहिंजे बाबे खे वणिया कोन के। ही बाबो मूंखे चई आहे त अहिड़ी घरवारी तुंहिंजे निकाह में ठहे ई कान थी। वरी हदीस में वरी वॾे वक़्त खां पोइ आयो साॻे वांगुरु जी इत्तिफ़ाक़। ही ॾिसो अल्लाह जे तरफ़ां एतिरी बि इजाज़त कोन्हे वेह हेॾो पंधु करे, किथे फ़लस्तीन रहियो, किथे मक्को रहियो, वेह हितां खां असीं सईदाबाद वेंदा आहियूं, जंहिंसां मिलणो हूंदो आहे वेही मुलाक़ात करे ईंदा आहियूं। ही एॾो पंधु करे अड़ां खां सफ़र आया, पर जे रब जे तरफ़ां इजाज़त कोन्हे त वेहणो कोन्हे। हिननि जूं हयातियूं अल्लाह जे हुक्मनि जे मुताबिक़। वरी जो आया जी इत्तिफ़ाक़ उन वारे इब्राहिम अलैहिस्सलाम शिकार ते, वरी ॿी घरवारी जेका कई उहा मिली, इब्राहिम अलैहिस्सलाम मिलिया, हाल वाल कयूं, इस्माइल पियो शिकार ते वियो। वक़्तु कीअं पियो गुज़रे? वक़्तु ॾाढो सुठो पियो गुज़रे, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा इस्माइल जे कोन्हे असीं हलूं था न्यापो ॾिजांसि, चवंदा हाणे जेका न घर जी चौखट झली अथई इन खे काबू कजां। इब्राहिम अलैहिस्सलाम हलिया पिया। कुछ टाइम खां पोइ जो इस्माइल अलैहिस्सलाम आया, घरवारी खां हाल वाल वरितो, हुन ते हिकिड़ो बुज़ुर्ग आयो हो, हे वसब हे निशानियूं कुझु चयईं, हाउ चई, छा चई? चई इहो वियो त इस्माइल अचे त चवंदासि घर जी चौखट खे काबू कयो अचे। हाँ समझी वियुसि माई इहो को ॿियो कोन हुई, मुंहिंजो बाबो इब्राहिम हुई। हे जेके जुमला चई वेन इन जुमलनि जे ज़रिए न्यापो मूंखे ॾेई वियो त इस्माइल हे तुंहिंजी घरवारी शुक्र गुज़ार थई, लिहाज़न खे तलाक न ॾिजां। वरी जो वॾे वक़्त खां पोइ आयो, वरी यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माइल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। वरे जो वरे वक़्त खां पोइ आया, जेके हदीस लफ़्ज़नि ते जेके नज़र करे थी, इब्राहिम अलैहिस्सलाम वरे वक़्त खां पोइ मोटी आया। हाणे इस्माइल अलैहिस्सलाम जी वरी उमिरि थी आहे, हिकिड़े मिटी जे ढेर ॾे, हे वारी जे ढेर ॾे, हे पत्थरनि जे ढेर ॾे इशारो करे इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, ओ मुंहिंजा पुट इस्माइल, हाणे मुंहिंजे रब जे तरफ़ों मूंखे हुक्म मिलियो आहे हिन जाइ ते मस्जिद तमीर कयां, बैतुल्लाह तमीर कयां। हो मुंहिंजा पुट इस्माइल मूंसां साथ ॾींदे या कोन ॾींदे? इस्माइल अलैहिस्सलाम चयो बाबा बिल्कुलु मां साथ ॾींदमि। हाणे ॿई ब अल्लाह जा नबी सगोरा रब जो घर तमीर कनि पिया, रब खां दुआऊं बि करनि पिया, हे रब जो घड़ो ते जुड़ी करे रास थी वियो। वरी हुक्म नाज़िल थी वियो, वअज़्ज़िन फिन्नास बिलहज यातूक रिजालन वअला कुल्लि दामिरिन यअतीना मिन कुल्लि फज्जिन अमीक। यकीन जानो हिन जुमलनि खे ॿुधी करे तव्हां ॻोल्ही वेंदा आहियो, कॾहिं हिन जुमलनि जी गहराई ते गौर कयूं। कलमो कहिड़ी शइ जो नालो आहे, क़ुरान कहिड़ी शइ जो नालो आहे, मियां रब खे कीअं सुञाणबो आहे। काई मज़दूरी कान्हे, काई उजरत कोन्हे,
हे अल्लाह जा बई नबी सगोरा अल्लाह जी रज़ा खातिर रब जे अमर सां सुबह जे टाइम ते बैतुल्लाह तमीर पिया कन, मंझंदि जे टाइम ते बैतुल्लाह तमीर पिया कन, शाम जे टाइम ते बैतुल्लाह तमीर पिया कन। को उजरो बदलो कुछ बन अल्लाह जे ला हे जो बैतुल्लाह जुड़ी करे तैयार थियो रब जे दरबार वही नाज़िल थी असांजा इब्राहिम हाने रुगो हिन घर के जोड़नो कोन हुयो, हाने दुनिया पूरी में निकरी वने कुंड कुर्छ में निकरी वने वनी करे दुनिया में हज जो पढ़ो घुमा मियां करे मोहल्ले जी गाल कोन हुई का मियां करे शहर जी गाल कान हुई का ये कोन जो शहर वारन के तबलीग करे नमाजी बना इन मोहल्ले वारन के गडाए करे नमाजी बना। रब जे दरबार हुकम तो इब्राहिम ने बनी करे दुनिया में ऐलान कर दुनिया वारन के बुधा वो दुनिया वारो अचो बैतुल्लाह में जी करे हज कयो। हे रब जो नबियो हिकड़ी हिकड़ी गाल ते नजर कंदा ईंदो हर जाइ ते ॾिसो अल्लाह सां वफ़ाऊं कदे नजर ईंदो। वञी करे जिंदगी ते गौर कयो रब जे क़ुरान जे जिंदगी जा आखिरी दिहाड़ात ज़िक्र कया ओ जरे कहो से संभालो हुयो तने का वफाऊं कदे नजर आया ये समझो के तमा के दसे जा है सब ईमान वारन दी जिंदगी मियां राणो के कोने को के रहणला कोन आयो आ पर ओ हे भागन वाला जेके जने हिता खां लडीदा उन जो मौत मौत कोन हुंदो रब जे तरफा तोहफो हुंदो उन जी कब्र कान हुंदी बल्कि जन्नत जो बेहतरीन बाग हुंदो ओ जो थी करे महशर जे मैदान में ईंदा जेके जवान साहब जे दिहाड़े ईंदा उन जे अचन खां में के महशर जे मैदान में नूर जा मिंबर लगाया वीदा मियां महशर दे मैदान में जिने ला सोना ताज तैयार हुंदा वो मियां महशर दे मैदान में रब जिन के रहमतन सा बरकतन सा सलाम कंदो वो मियां जेके बगैर हिसाब किताब जे जन्नतू मानीदा जेके हिते रब जा महबूब चेबा हुते रब जा महबूब चेबा हे थबुन जी जिंदगी जरा गौर करे ॾिसो पूरी हयाती में हिकड़ो को वाक़ियो ॿुधायो किथे रब के छॾियो हुजे ए मोहब्बत करण जो तरीक़ो सॼी हयाती गुज़री वई पर आखिरी ॾींहुं कुरान फरमाए तो वस्सा इब्राहिम बनी व याकूब या बनी इन्नल्लाह सफा लकुम दीन फला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। तो फरमाए आखिरी टाइम ते जे कुरान का पुछा कंदो कुरान तमा के बुधाई दो इब्राहिम नबी जिंदगी दे आखिरी मोड़ ते जे हिन फानी दुनिया में वने तो पियो तने पंजे पुटन के विहारे करे जे तो मुजा पुटड़ा इन दीन सा जुड़ा रह जो रब जी इबादत कंदा रह जो रब सा कने बेवफाई न कजो। यकीन जानो हे नजर कयो कड़ो मच्छी जे पेट में पोतो वा पर याद अल्लाह तस हिकड़ो एड़ो वाजे जो सजो माशरो दुश्मन थी वियो आ बेहूदगी बुराई करण वाला पर ने विच में वेही करे नालो रब जो वठनो वा अचो फिर दे सरे नबियन दा तस्करा करे विछड़े मोहम्मद करीम अलैहि सलाम ते हिकड़ी का गाल बुधायो किथे चयो हुजे त मौला इहो कम मुझे करण खां दुखियो वा ओ मुझा करीम रब जे कर इहो कम कदस मक्के वारा कावड़ दी पंदा मुझा करीम रब जे हे कम कदम तो मुझी निंड पूरी कान थी वी जे हे कम कदम तो मुझी तिजारत रुकी थी पवंदी यकीनन न मोहम्मद करीम अलैहि सलाम जी नबूवत जी 23 साल तोखे जिंदगी रब सा वफाऊं कदे नजर ईंदी रब जे हुक्म जी कदरदानी कदे नजर ईंदी ऐ तोखे मुखे दरसी पैगाम थी ही अल्लाह के मजबू आ हिन वाट ते हली करे पंहिंजी दुनिया आखिरत ठाहवी आ ये सब अल्लाह असाब से गुरा चो सुनो भी दाऊद पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो नबी ने साहब से गुरु को फरमाया वने सुबह ते चौकी दे वियो जो ए केडी मल टेम रात नो टेम सुमण जो टेम फजर जी नमाज जो टेम थियो फजर तई जवान सुतो भी कोन सवारी ता लथो भी कोन तो फजर जी नमाज जो टेम थियो नबी सी आया पान करे मन पूछा के ये साथी जिसी जाहिर को नहीं हदीस में तो सुमणी का निकता क्यों घूमे छाजी निंद्र छाजी थकावट अल्लाह जे हुक्म जे उज़ुर छाजा अखियूं कंहिंजूं ॾिनली उन जूं जे उन ले जागियूं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे हे वजूद कंहिंजो ॾिना आहे उन जो जे उन ले जागी पियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अॼु असीं ईअं था महसूस करायूं हे असांजी प्रापर्टी आहे हे मथड़ो असांजी झुकायूं न झुकायूं हे अखियूं असांजी प्रापर्टी असांजी मर्ज़ी जिथे वणे उते लॻायूं कन असांजा जेको वणे सो ॿुधो दिमाग़ असांजो आहे जिथे वणे ख़र्च कयूं असांजी ज़िंदगी मुंहिंजी तव्हांजी हालत हे दिलि असांजी आहे जंहिंजी वणे मोहबत विहारियूं यादि रे ठला ठिकर आहियूं कूड़ आहे हीअ कहिड़ी शइ असांजी ठहियलु आहे यकीन ॼाण ठहियल त पंहिंजी जाइ ते हिन अखियुनि जे अंदरि जेके बारीक बारीक रगूं आहिनि जे मथे जे सां हिकिड़ी बंदि थी थिए दुनिया पूरी हिकिड़ी रग नथी खोले सघे
दिमाग़ जे अंदरि जेकॾो मामूली का शइ थियो थी माण्हू चरियो थियो वञे केरु काशिद हे माण्हू हुया जिनखे ॾिसण वारी अखि हुई। मुहम्मद सल्लल्लाहु फजर जे टाइम ते पुछा पिया कनि अॼु पुछा कंदे कंदे केॾी महिल ज़ाहिर थियो इहो साहिब सब्र पाण पुछा कई ॾे ख़बर किथे वई साईं राति तव्हां त ड्यूटी हई हुई तव्हां चयो हो त राति सवारी तां लहजा न चकर हणजा अल्लाह जा हबीब हेसी ते न सुतो न सवारी तां लथो ॿियो चकर लॻाए। अबू बकर जी ज़िंदगी पढ़ो उमर जी ज़िंदगी पढ़ो हे अल्लाह जी ज़ात खे सुञाण वारा तव्हांखे ॿुधाइनि अल्लाह जी मोहबत खां वॾी का इबादत ई कान्हे। हेतिरियूं हेतिरियूं लालचूं नंढड़ियूं नंढड़ियूं असीं उते मोहबत कयूं था जंहिंमें एॾियूं वॾियूं उमेदूं काई उन सां मोहबत कान्हे का। हे वॾा हम सबकनि पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत तय्यबा तव्हांखे सबक ॾिए थी जंहिंखे मञो था उन ॻाल्हि ते अमल कयो कौली फेल में तलाद न रखो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत तव्हांखे सबक ॾिए थी अल्लाह सां सची मोहबत कयो रस्मी न जुमलनि वारी न ॻाल्हियुनि वारी न अल्लाह सां मोहबत कंदो तॾहिं ई मोमिन थींदो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत तय्यबा मूंखे तव्हांखे सबक ॾिए थी हिन दुनिया जे बजाय आख़िरत जे लाइ महिनत कयो अमल साले कयो ज़िक्र फिक्र कयो नेकी वारा कम कयो मस्जिद सां यारी रखो पाक नबी जी घणे खां घणी मोहबत सां मस्जिद सां ऐं मस्जिद में लथा ने भित ते लेके को खांगारो वग़ैरह उछलियो हुआ नबी सी साफ़ पिया कर अबू दाऊद पढ़ो किताब सलात पढ़ो यकीन जानो पाक मोहम्मद जी सीरत पढ़ूं था हिन दिल में सुकून मोहब्बत उल्फत मस्जिद सां तू मस्जिद सां तालुक टोड़े वेठो अची कोन थो 8 ॾींहं तो जुमे ते अची के तेरा अल्लाह जा बंदा साल में ईदन ते ईंदा किन खे उहा बि तौफ़ीक़ कान्हे तो छा पंहिंजे नबी जी ज़िंदगी मां सिखियो आहे यकीन ॼाण सिखण वारा उहे हुई सारी ते सुणो हली वेठो खिले पियो अबू दाऊद शरीफ़ पढ़ किताब जिहाद पढ़ बाबू मा यक़ूल रजुल रखे खिले पियो पुछण वारे पुछा कई अमीरुल मोमिनीन मीना ये शइ इंतज़ाक साईं साईं खिलो छो था सैयदना अली फरमायो खिला इन जे करे थो जो कॾहिं मूं पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सवारी ते वेठे ॾिठो न पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलिया पे अॼु जॾहिं आऊं सवारी ते वेठसि मूंखे उहा ॻाल्हि यादि आहे मुंहिंजो छो इन ते अमल करे वेठा। अक्सर मसानीद में सैयदना उस्मान जी हदीस में तव्हांखे हदीस मिली हिकिड़े ॾींहुं वुज़ू करे वुज़ू खां पोइ खिलनि विया ॻाल्हि का बि कान्हे मुसलमान जो अमीरुल मोमिनीन अमीरुल मोमिनीन वुज़ू करे खिले वियो पुछण वारे पुछा कि अमीरुल मोमिनीन खिलो छो विया अमीरुल मोमिनीन जवाब ॾिनो खिला इन जे करे थो जो मूंखे यादि आयो हिकिड़े ॾींहुं पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मूं ॾिठो पाण जॾहिं वुज़ू करे फारिग था ॾिठुमि खिलिया पई पोइ सोचे मां खिली पियो बुखारी शरीफ़ पढ़ो किताब वुज़ू पढ़ो बाबु गस्लिल क़दमैन फिन नालैन पढ़ो हिकिड़े माण्हू ॾिठो अब्दुल्लाह बिन उमर जे पेरनि में चपल सदाईं साॻी पुराणी थी फाटी पे वरी बि साॻे जहिड़ी वठी आयो उहा पुराणी थी फाटी वरी साॻे जहिड़ी वठी आयो तव्हांजो पुछण वारे पुछा कि अब्दुल्ला भला सदाईं इहा चपल था पायो चए थो इन जे करे जो नबी सिंह जी पेरनि में इहा चपल ॾिठी यकीन ॼाणियो हे ॻाल्हियूं ॾसी ही मञिबो आहे अड़े ही कहिड़ो मञण जो तरीक़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो सुबुहूं शामूं रातियूं ॾींहूं मस्जिद में गुज़रनि हे अचण लाइ तयारु कोन्हे ही कहिड़ी मुसलमानी तूं मुसलमानी खे छा सम्झो आहे ही पंहिंजे मामलात ते गौर कर मोहम्मद ॾी वाट जन्नत ॾी वाट आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां इहा वाट छॾाइजी वई पर मन युशाक़िक़ि रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम फसाअत मसीरा में हक जाए खां बाद में मामलात ते वादे थियण खां बाद में जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट छॾी आहे त फरमाया जी जाए जहन्नम आहे किथे जहान जे रब इरशाद फरमायो फलियहज़रिल्लज़ीना युखालिफूना अन अम्रिही अन तुसीबहुम फितना अव युसीबहुम अज़ाबुन अलीम जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी मुखालिफत कंदा ये फितरन खां बची कोन सकदा जे बची विया त अज़ाब अलीम खां बची कोन सकदा पर मुंहिंजे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि छॾी आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल वला तुबतिलू अमालकुम जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वारी वाट छॾी आहे जो मेहनतूं ज़ाया थी वेंदियूं हिननि जा अमल बर्बाद थी वेंदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे छॾे करे केरु कंहिंखे बि राज़ी करण जी कोशिशि करे रब उन खां राज़ी कोन थींदो ईमान जे लाइ पहिरीं शर्त आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वफ़ादारी सारी सबोर हिकिड़े मर्तबा ते हिकिड़े फ़ैसिले जे बारे में आम माण्हू बि कोन्हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो साथी आहे
मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो सहाबिया सिर्फ हिकड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फैसले जे सामो इनकार कोंदो करे, सिर्फ दिल में एतिरो चवे तो हाय काश इहो मामलो ईअं न हीअं हुजे हा, पर एतरी सोच में रब के न पसंद आई। जहानत जे रब कुरान नाज़िल करे मुखे तवा के दस्यो तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे तरीके जी अहमियत के समझो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट के अहमियत समझो। साहबी को हिकड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फैसले जे बारे में चयो हाय काश यो ईए नहीं हुजे हा, रब के एडी त गाल ना पसंदीदा गुजरी। जहानत जे रब कुरान इरशाद फरमायो, कुरान नाज़िल फरमायो, फरमे फला रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा कज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। तो फरमाया रब कसम खणी करे ऐलान कयां तो हे मोमिना ही नहीं कोन के जे एतरी गाल के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी शरे वे रब कुरान में सनद तो देते ईमान वाला कोन छेबा मियां तो ई मोज मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी समूरी बाट छे जिंदगी गुजारणी शुरू किया किथा जो ईमान आ। हुन रात दी तेरी मस्जिद से मोहब्बत हुई जो मस्जिद जे दीवार ते काजे ने पानी पर साफ कर के मानू थुक बगैर खांगारो उछलियो नबी से डिठो चई भी सके पे ओ बिलाल साफ तो करे के जा असा होंदो न को किचरो पियो अरे मस्जिद किथे आ इमाम साहब काडे जो ये छोटू पानारो केडे यो ई थेलियूं कोन कई ऐसा जी सो हे पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम ये अगते वध्या पंज नो सा पान साफ पिया कर मस्जिद नबवी नबी सिंह हुजरो ही गड्ढा पर तो से मुस्लिम पढ़ो किताब सलात पढ़ो नबी सिंह एडी ते मस्जिद से मोहब्बत हुई बाद मर्तबा मस्जिद में सुबी पंदा यकीन जानो मोहम्मद करीम अलैहि मस्जिद रौनक इस्लाम बहकी पंदा ओ जिंदगी आखिरी दिन में कड़ी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में पर्दो हटाए असाब गिठो मस्जिद में नमाज पढ़न पिया एडी खुशी थी असा फरमाइंदे चेहरे ते खुशी जा आलम असा अखे ॾिठा नबी सिंह सोचू ही मस्जिद ठही पे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पत्थर भी पाण पिया खणन मट्टी भी पाण पिया खणन अमली जिंदगी मस्जिद सां ताल्लुक हिकिड़ो माण्हू मस्जिद में ही कोन थो अचे नमाज ते ही कोन थो अचे अल्लाह जे दर ते झुकण जी उनखे तौफ़ीक़ ही कान्हे ॿियो कहिड़ा ईमान जा ख़्वाब पियो ॾिसे ही कहिड़ो पंहिंजो पाण खे दीनदार पियो सम्झे ऐं वरी नमाज़ूं कॾहिं पाक पैगंबर जो नमाज़ूं तो ॾिसो यकीन ॼाणियो असां तो फर्ज़ जेके न उन्हनि खे बि बोझ था सम्झूं केतिरा न माशरे में जिन खे फर्ज़ पढ़ण जी बि सघ कान्हे यकीन ॼाणियो मोहम्मद करीम इस्लाम जो त नमाज़ सां प्यार आहे खणी जो चऊं नमाज़ सां पक्की पुख्ती यारी आहे नबी सी पंहिंजे उज़वनि खे नमाज़ ते हेराए छॾियो आहे बिलाल जी साईं बिलाल अज़ान ॾे अरहना बिस्सलाम नमाज पढ़ूं तो को सुकून अचे नबी सी पंहिंजो सुकून नमाज खे बणायो आहे मक्को फतेह जो केॾी वॾी ॻाल्हि आहे जे मक्के खां नबी से निकिता पिन यकीन ॼाणो खिन मां लुड़क तारी आहे बुखारी शरीफ पढ़ो किताब तफसीर पढ़ो आए सगुर इन लज़ी फर्ज़ अलैकल कुरान जी कने तफसीर पढ़ो नबी सिंह ने मक्को छॾियो न ॾाढो ॾुखो हो 53 साल मक्के में गुज़रिया हिकु नबी जे लाइ मक्को छॾण का सोली ॻाल्हि आहे हिकु नबी जे लाइ काबो छॾण का सोली ॻाल्हि आहे एक नबी जे लाइ पंहिंजे जद अमजद इब्राहिम अलैहिस्सलाम जो शहर छॾण सोली ॻाल्हि आहे हज ते उमरा ते इबादतूं ते हुन नबी लाइ केॾी ॾुखी ॻाल्हि आहे यकीन ॼाणो जे छॾियो अखियुनि मां लुड़क तारी आहे वो जॾहिं जिब्रील कुरान खणी आयो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के जिब्रील थो दिलदारी ॾियारे इन्नल्लज़ी फर्ज़ अलैकल कुरान लरादुका इला माद तो फरमायो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कुरान लथो आहे जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हो रब सॼो मक्को मुखालिफ हुयो तो कुरान लहंदो पियो हो कुरान जे नुज़ूल खे रोके न सघिया हाणे उन अल्लाह जो तोसां वाइदो आहे अन क़रीब तोखे मक्के में वापसि आणींदो हिकु ॾींहुं रुॻो नबी सिंह हिकिड़ी आयत सॻोरी नाज़िल थी सही बुखारी में किताबुल मग़ाज़ी नबी सिंह सवारी ते वेठा आहिनि हज़रत उमर आयो नबी सिंह सां ॻाल्हाई पर पाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सोने उमर खे कोई जवाब कोन ॾिनो काई वधी कान ॾिनी वरी सोने उमर ॿीहर ॻाल्हायो
पर नबी सी काब वर्दी कान ॾिनी वरी सुन उमर टीहर ॻाल्हायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काब वर्दी कान ॾिनी हज़रत उमर हलिया विया सोची प्याले कहिड़ी ग़लती थी वई आहे अॼु नबी सी सां टे चकर मूं ॻाल्हायो टे चकर पाक मोहम्मद करीम सलाम काई वर्दी कान ॾिनी वरी जो वापसि मोटी करे आया हल कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी कहिड़ी ग़लती थी आहे अगर का ग़लती थी आहे त मूंखे ॿुधायो पाण फरमायो उमर तोखां त का बि ग़लती कान थी आहे साईं जे ग़लती कोन थी आहे त मूं टे चकर तव्हां सां ॻाल्हायो तव्हां को बि जवाब कोन ॾिनो पाण फरमाईंदा उमर मूं इन जे करे जवाब कोन ॾिनो जो मूं तूं मुंहिंजी ॻाल्हि तुंहिंजी कान ॿुधी साईं छाले कान ॿुधी उमर इन जे लाइ कोन ॿुधमि जो रब क़ुरान नाज़िल फरमाए करे चयो आहे ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे अन क़रीब असां मक्को तोखे ॾियण वारा आहियूं अन क़रीब मक्को फतेह थींदो अन क़रीब तूं मक्के जो फातिह बणवे उमर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधमि एॾी त मूंखे ख़ुशी थी जो तुंहिंजी ॻाल्हि ॾे तवजह ई कोन ॾेई सघियमि साहबी ज़ुहर फरमाया तो नबी सी सां गॾु वेठो आहियां सवारी ते हिकड़ी बिनायत के बार बार खुशी में दोहराने पिया इन्ना फतहना लक फतहम मुबीना लियगफिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र फरमाइंदा पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ इन आयत सगोरी के जे में अल्लाह ताला फरमाए दो वो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा तो के मक्को फतेह करे ॾिनो आ फतेह मुबीन सा नवाज़ियो आ साहब सगोर फरमाया तो ने आयत सा नबी सी जो एडो तो प्यारो जे पढ़ियो वरी पढ़न पिया पढ़ियो वरी पढ़न पिया पढ़ियो वरी पढ़न पिया मक्के जेड़ो शहर वरी अन करीब सा के मिलण वालो आ पर यकीन जानो जरे नबी सी के मक्को फतेह थी करे मिलियो वनी करे नजर कयो मोहम्मद करीम सलाम उते भी नमाज हो केडी भी वडी खुशी नमाज थोड़ी छड़ी काबे में दाखिल थान बैतुल्लाह जो अंदर जो जाए न काबो उन्हें में अंदर दाखिल उते भी नमाज सवारी ते भी नमाज खच्चर ते बैठा उते भी नमाज केड़ी जाए यकीन जान तेज हवाऊं तूफान दिसन नबी सी नमाज अरे असहाब सगोरा जेके ये समझो एकड़े डीए मान वनी रोशनी का वठजे उते दियो पे बरे हिते रोशनी थे असहाब इहे मोहम्मद के इस्लाम दी तालीम में पंज सीना मुनव्वर कया रुगो उन्हन दी जिंदगी दिसो मुसलदा मन पढ़ो बस एक हदीस पढ़ी गालियों खत्म तो क्या हे गालियों छोटा जिक्र कयूं हे कम कयूं ये जिम्मेदारी हे असा जे करण जा कम हिनन घरन सा जुड़ी पऊ नमाज सा जुड़ी पऊ मुस्लिम अहमद में फिर अबू ग़िफ़ारी हदीस में तवा के हदीस मिलदी एकड़े ताबी सगोर चए तो बैतुल मक़दस में एकड़े झूने के डिठो एजो नमाज़ू एडा नफिल हिकड़ो बियो टियों चौथो क्यों पढ़े वो नौजवान बाहर बिठो जे दरवाजे ते हिन मानू के नमाज़न के दिसी हैरान थी तो केर एजो रकातू नमाज वो पढ़ो जो नमाज पढ़ी करे बाहर निकतो न नौजवान फिरी आए चाचा हे भला एडियूं नमाजूं एडियूं रकातूं खबर थी घणियूं पढ़े पोड़े कहिड़ो जवाब ॾिनो पोड़ो चवण लॻो नौजवान मूंखे ॻणण जी ज़रूरत कहिड़ी आहे बस जंहिं पढ़ी त मुने खे ख़बर मूंखे ख़बर रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे हैरान थी वियो वरी जॾहिं ॿी ॻाल्हि कई न उन झूने चयो जवान तो नबी सिनी हदीस कान ॿुधी आहे मा मिन मुस्लिमिन यसजुदु लिल्लाहि सजदतन इल्ला रफ़अहुल्लाहु बिहा दरजा नबी जी फरमायो जॾहिं मुसलमान नफिल नमाज पढ़दो आहे जेतिरा नफिल नमाज पढ़दो जेतिरा सजदा कंदो अल्लाह उन जा गुनाह माफ़ कंदो अल्लाह उन जा दर्जा बुलंद कंदो बस ये ॻाल्हियूं ॿुधियूं तूं पिया नमाज़ूं पढ़ूं आख़िर जुजी जुजी करे पुछा थो करे बुज़ुर्ग तूं केरु आहे हुन बुज़ुर्ग पंहिंजो नालो ॾसियो ऐं अल्लाह जे रसूल जो सहाबी अबू ज़र ग़िफ़ारी आहे हे अबू ज़र ग़िफ़ारी जहिड़ो माण्हू आहे छा त नमाज़ सां तालुक़ अथसि यकीन जानो जेके मंजिल मक़सूद माने चुका हन पोइ बि चवंदा त नमाज पढ़ो अञा अॻिते वधो असांजी झोली में आहे छा का शइ कान्हे पोइ बि नमाज खां परे ज़िक्र खां परे तिलावत खां परे पाक मोहम्मद ओ फरमाइशूं कंदा साहबी सगोरा कुझु क़ुरान त ॿुधा हो बि क़ुरान पढ़ंदो पियो न नबी से बी करे ॿुधंदा सुन इब्न माजा जे अंदरि पढ़ो ग़ालिबन मुक़दमे जे अंदरि बाब हुस्न सौत बिल कुरान तव्हांखे हदीस मिलदी हिकिड़े ॾींहुं बीबी आशा सुम्हण जी नमाज़ खां थोरो घर देर आई नबी सी जो आशा नमाज असां बि पढ़ी नमाज तो बि पढ़ी तो देर छा लाथी उन दौर जूं औरतूं बि वॾियूं अज़ीमूं अल्लाह अॼु जी औरतुनि खे बि दीनदार बनाए ईमानदार असांजे सॼे मुआशरे खे छा अल्लाह ॾिसण वारी अखि ॾे सोचण वारा ज़हन ॾे पंहिंजे रब ॾे मोटी पऊं अल्लाह जे दीन ॾे मोटी पऊं पाण खे फरमाया आशा देर कई साईं आयसि पर मस्जिद में हिकिड़े माण्हू क़ुरान पे पढ़ियो बस तिलावत बीहण में ॿुधी बीही वियुसि उनजे करे देर थी वई
वाह मोहम्मद करीम इस्लाम जो शौक़ अल्लाह जे क़ुरान सां ॿुधण जो पढ़ण जो क़ुरान जी मोहब्बत। हाणे घर में आशा ॾे ख़बर अञा पढ़े पियो तिलावत बंदि कई अल्लाह जे नबी अञा पढ़े पियो। अच्छा आशा उथ त वरी आऊं भले ॿुधां थो। पाक मोहम्मद करीम इस्लाम उथिया मस्जिद खां ॿाहिरि बीठा अंदरि पढ़ण वारो पढ़े पियो नबी सी ॿुधनि पिया। हे ॻाल्हियूं पुछनि तूं पंहिंजा शौक़ बि ॾिस पंहिंजे पाक नबी जा शौक़ बि ॾिस। यकीन ॼाणो ज़िक्र जी आदत घर में बच्चनि में न्याणियुनि में सुनन तिरमिज़ी पढ़ो अबवाबु दावात पढ़ो। फजर जी नमाज़ पढ़ी नबी सिंह घर विया ओ काफ़ी देर खां पोइ सिज मथे निकिरी आयो घरां जो निकिरनि नबी सिंह मस्जिद में आया ॾिठनि नबी सिंह जी घरवारी मस्जिद में वेठी आहे। अलाह जी बंदी केॾी महिल खां वेठी आहे साईं तव्हां सां गॾु नमाज़ पढ़ियमि इहा कोई वेठी आहे अलाह जो ज़िक्र पई कए। हे उहो माहौल हो हे नबी सिंह जी घरवारनि जी तरबियत हुई। वरी खुद मोहम्मद करीम अलैहिस्सलाम यकीन ॼाण वञी हिसाब कर का जाए कान जिथे रसूलुल्लाह अल्लाह खे विसारे हो। बीबी आशा चवंदी ही पढ़ो सही मुस्लिम किताबुल हैज़ बाबु ज़िक्रिल्लाह तआला फी हालतिल जुनूब फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़कुरुल्लाह कुल्ला यानी नबी सिंह किथे बि अल्लाह कोन्हे विसारे। सुबुह ॾिसो अल्लाह याद शाम ॾिसो अल्लाह याद घटिन में ॾिसो अल्लाह याद मस्जिद में वेठा अल्लाह याद मोहम्मद जी ज़ुबान ते हर वक़्तु ज़िक्र जो तमारो। ते हे मौज़ू वॾा तवील आहिनि हिननि खे तवील करणु मक़सूद कोन्हे मक़सूद सबक़ पिराई। आसमान वारा सभु मुंहिंजी मञीनि था अॻियां असीं छा चवंदासीं मोला सभु मञीनि था पर आऊं कोन थो मञे केॾी बुरी ॻाल्हि आहे। रब पंहिंजो तारुफ़ करायो ते दीन के निधन की ज़ात जो कोन अथव के कमज़ोर जो दीन अल्लाह जो दीन अथव। ज़मीन और आसमान वारा जंहिंजे साम्हूं झुकिया पिया ते छो नथा झुको हुन दीन खे कमज़ोर न पायो। हिन दीन में रब दुनिया आख़िरत जूं तमामु तर भलायूं रखियूं। वो दीन मिश्रे मोहम्मद करीम इस्लाम जी अमली सूरत आहे उन पाक नबी जी ज़िंदगी ॾसे थी महल इक़रार करे छॾणु काफ़ी कोन्हे। दीन जे लाइ तव्हांखे अमल करणो पवंदो। जिन ॻाल्हि खे सम्झो था हुन ते अमल करे ॾेखारियो पंहिंजे मालिक सां सची मोहबत कयो। यकीन ॼाणियो हे फिरोई मामला कोन्हनि ऐं ईअं तकरीरूं कोन्हनि बसि राति गई बात गई। हे अहम सबक़ आहिनि अल्लाह जे दीन जा जे दुनिया मां लॾे वियो अल्लाह जे मोहबत खां वधीक तव्हांजी ॿियनि सां मोहबत हूंदी भले तव्हांजी नमाज़ जनाज़ा 10 मिंट खणी मौलवी साहिब पढ़े वॾा तव्हांजे लाइ कसीदा पढ़े पर क़ुरान जे तनाज़ुर में मोमिन आयो ई कोन। कल कलो का रिश्ता आहिनि तव्हांजा। अबो तॾहिं असांजो बणियो जॾहिं दुनिया में आयासीं अबे अम्मा जो जॾहिं शादी थी पोइ असांजा अबो अम्मा थिया औलाद वरी शादी खां 2-3 साल पोइ थियो दुनियादारी जॾहिं 20-25-30 साल जा थियासीं पोइ को दुकान को खोखो खोले वेठासीं। ज़मींदारी जॾहिं 25-30 साल जा थियासीं 90 खां पोइ ज़िम्मेदारियूं संभालणियूं पियूं। यकीन ॼाण दुनिया जा जेके बि रिश्ता अथव को 20 साल पुराणो को 30 साल पुराणो को 40 साल पुराणो अल्लाह सां उहो तालुकासीं ते न हुयासीं तॾहिं बि सार लधई पई। अमड़ जे पेट में हुयासीं तॾहिं बि सार लधई पई। हिते आयूं सार लहे पियो। यकीन ॼाण जे पंहिंजी रहमत जा लम्हा बंदि करे हे वात में विधल गिराह गीहण जी बि कंहिंमें ताक़त कान्हे। मौत जे मुंहं में सभु छॾे था वञनि पर उहो कोन थो छॾे। कबर जी वञी सोरी सामी में सुम्हो छॾे कोन थो अकेलो। क़यामत जे ॾींहुं दुनिया भले पगर पसी में न ॿुॾे पर अकेलो कोन थो छॾे। जिन सां चंद सालनि जा तालुकात उन्हनि जे लाइ मरियो मथो था ॾियो उन्हनि जे लाइ अले छा मां छा था कयूं जे हेॾो नवाज़ो जंहिंसां हेॾो पुराणो तालुक आहे सभु उमेदूं उन जी मोहबत जो खानो ई ख़ाली आहे। उन जे लाइ काई मोहबत कान्हे काई ताक़ हे वॾी वॾी पंहिंजे पाण सां धोखेबाज़ी आहे। उन अल्लाह सां मोहबत रखो। मोहबत जी माना इहे उन अल्लाह जे हुक्मनि जी इज़त कयूं क़दर कयूं जेके रब अहकामात जारी कया उन्हनि ते अमल कयूं। हे अल्लाह वारनि जा केॾा तव्हांजे साम्हूं मिसाल लिखियुमि नबीअनि जा सालिहनि जा। यकीन ॼाणियो हयातियूं खपी वियूं कॾहिं हिकु हुकम जे अॻियां बि ॿिणक कोन पुछा। निमाज़ में चवंदा अल्लाह असांखे हिननि जी वाट ॾेखार ॿाहिरि निकिरी वरी हिननि जी वाट जो उलट कम पाण पिया कयूं। अल्लाह रसूल जी ॻाल्हि में अमली ज़िंदगी नमाज सां ज़िक्र सां इबादत सां तिलावत सां नेकी जे कमु हे मरण जी देरि अथव। यकीन ॼाणो जंहिं शयुनि सां मोहबतूं कयूं था हे सभु हिते पियूं वञे। केरु खणी वियो आहे केरु खणी वेंदो। हिकिड़ी शइ सां गॾु अल्लाह जी मोहबत अमल अचो हिन सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी अॼु आऊं तव्हां गुनाहनि खां सची तौबा कयूं। इंशाअल्लाह जे त इहो करे थियूं कि जेके ॻाल्हियूं असां ॿुधियूं आहिनि इंशाअल्लाह इहे असांजी ज़िंदगी में तब्दीली आणींदी। इंशाअल्लाह जेका दीनदारी वारी ज़िंदगी बसर कबी अल्लाह जे प्यारे हबीब हिरड़े मोहम्मद करीम इस्लाम जी इताअत कबी इंशाअल्लाह लज़ीम नमाज़नि जी पाबंदी कबी
इंशाअल्लाह अज़ीम कुरान के मोहब्बत सां ॿुधबो बि सही, पढ़बो बि सही। इंशाअल्लाह ज़िक्र अज़कार शौक़ पैदा कंदासीं। अॼु खां असांजो दिली गहरो तालुक़ अल्लाह जे घरनि सां हूंदो, नमाज़नि सां हूंदो। हिन मस्जिद में इंशाअल्लाह अॼु जेका फजर जी नमाज़ थींदी उन में जमात में इज़ाफ़ो थींदो। या असीं जेके जेके हिते वेठा आहियूं इंशाअल्लाह अॼु तहीयो कयूं था, का बि नमाज़ तरक़ कोन कंदासीं। शाल मुंहिंजी तव्हांजो रब मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगी अमली ज़िंदगी बणाए। ॾिसी हितां लॾियूं जॾहिं हितां अखि पूरियूं असांजो धणी असां मां राज़ी हुजे। मां जहान जो मालिक मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अज़ीज़।